बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम नाज़रीन प्रोग्राम सब मेहरार में आवे तहां जी मेज़बान तेरी बुआन नाज़रीन रखने जिथे भी हूंदो खुश हूंदो आबाद हूंदो ऐं जिते नाज़रीन ख़ैर ख़ैर थधि ज़ोर शोर सां जेकी आहे स्टार्ट थी चुकी आहे इलाही सुठो पियो लॻे हर इंसान जेके पंहिंजी केयर बि करे पियो कोट स्वेटर जर्सी मफलर ऐं लोई जेकी आहे शाल जेकी आहे वेड़े करे सभु ॿाहिरि घुमनि फिरनि पिया लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि दुख बि थिए पियो त कल्ह आउं बाज़ारि में हुयमि त कंहिंखे बि मास्क कोन पातल हुयो जॾहिं बाज़ारि में सिर्फ़ु मूंखे ई मास्क पातल मूंखे लॻे पियो त शायदि को अलॻि आहे को यूनिक आहे हिननि खां वजह वरी के अहिड़ी जेकी शॉप्स ते जिथे नो मास्क नो सर्विस जी कार्ड लॻल हुयो त उते बि जेके लेडीज़ या जेके बि फैमिली अचनि पियूं त उन ते माना अजीब क़िस्म जो रिएक्ट करनि पियूं त हाणे कोरोना कोन्हे ही कोन्हे त तव्हां मास्क जे बग़ैर असांखे एंट्री छो नथा ॾियो इट मीन्स माना कोई केयर बि करे थो कोई इदारो कोई शॉपकीपर या कोई अहिड़ी कोई बि अहिड़ो कोई बि अहिड़ी जॻह ते यकीनन उन्हनि खे असांजी शइ खे फॉलो करणु घुरिजे ॾिसो था हैदराबाद एतिरो हाई अलर्ट थी चुको आहे डे बाय डे जेको कोरोना जा केसिस वधंदा पिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते हीअ मौसम बि अहिड़ी आहे त असांजो इम्यूनि सिस्टम उहे बि नेचुरली असांजा थोरा वीक थी वेंदा आहिनि थधि जे करे छो त मौसम जीअं चेंज थो थिए त ज़ुकाम उहो ई असांखे स्टार्ट थियणु शुरू थी वेंदो आहे त उन वजह खां त असांखे छो न त इन शइ खां असांखे वधीक जेको आहे केयर करणु घुरिजे इत्यादि तदाबीर ते फॉलो करणु घुरिजे जीअं नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रस्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जिथे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सब मेहरान में ढाबो सजियल आहे उते अदा सजाद खे भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो हीअ अदा सजाद जेको असांखे टपाल मेज़बान जी बहितरीन चांहि ठाहे पीआरींदा ऐं बहितरीन रंग बहितरीन ज़ाइको बहितरीन ख़ुशबू काफ़ी वैराइटीज़ में जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे ऐं तव्हांजो बि असांजो साथ हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0222028 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ॾिसो लाइफ जेकी आहे कंटिन्यूसली हलंदी रहंदी आहे न ई कंहिंजी वजह खां रुकिजी वेंदी आहे न ई कुझु अहिड़ा इशूज़ थींदा आहिनि त जीअं इंसानु चवंदो आहे त ऐं जेको आहे शायदि मुंहिंजे ईअं एक्ट करण सां त कंहिंखे को असरु पवंदो या मूंखे पंहिंजी लाइफ खे कुझु नुक़सानु ॾियां त को असरु पवंदो ॿिए खे इम्पोर्टेंस ॿुधाइण जे लाइ त इहा शइ हीअं कोन्ह थींदी यकीननि तव्हां हमेशह पंहिंजी लाइफ खे इम्पोर्टेंस तॾहिं ई ॾींदो जेसि ताईं जेतिरा तव्हां चओ था त असांखे ॿिया कोई इम्पोर्टेंट ॾियनि अहमियत ॾियनि त फस्ट ऑफ ऑल तव्हां पंहिंजी लाइफ खे पाण इम्पोर्टेंस ॾींदा ऐं ख़ासि तौर ते यूथ जे हवाले सां इहा ॻाल्हि घणी कंदमि त एतिरो पाण खे डिग्रेड डिग्रेड करण जी का ज़रूरत न आहे हा तव्हां पंहिंजे कम में एक्सपर्ट्स आहियो तव्हांजे स्किल्स एॾा बहितर आहिनि ख़ासि तौर ते पंहिंजी फील्ड जे हवाले सां त तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन्हे हा कुझु लिमिटेशन्स हूंदियूं आहिनि कुझु ज़रिया हूंदा आहिनि कुझु अहिड़ा प्लेटफॉर्म हूंदा आहिनि जिन ते तव्हांखे वर्कआउट करिणो पवंदो आहे ख़ासि तौर ते हाणे जीअं यूनिवर्सिटीज़ जे हवाले सां काफ़ी यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि बंदि बि थी चुकियूं आहिनि ॿिनि 2 हिसनि में जेके शागिर्द वञनि पिया 15 ॾींहं हिकिड़ा था वञनि 15 ॾींहं ॿिया था वञनि त इहो सेटअप बि चलो ठीकु आहे कोरोना जी वजह खां कोविड जी वजह खां जेको इहो इलाही ज़रूरी आहे त जिते नाज़रीन असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि त जीअं उहे यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कई ऐं इन हवाले सां ॻाल्हि कई करियर जी ॻाल्हि कई यूथ जी इमोशन्स जी ॻाल्हि कई त उन हवाले सां जेको आहे असांजे प्रोग्राम में हिकिड़ा स्टूडेंट्स मौजूदु आहिनि ऐं लेखक बि आहिनि जीअं असांजे मेहरान टेलीविजन जो हुजनि उहो हिसो बि आहे क़रीब जेको हिकिड़ो हिननि जो ड्रामो जेको आहे असांजे मेहरान टेलीविजन ते यकीनन हुनजी स्क्रिप्ट जेके आहे नशर थींदो अॼु त नाज़रीन कॉलम बि लिखनि था काफ़ी सारे जेको आहे हुननि जो कमु आहे त चवंदासीं तव्हांजो हुननि सां तारीफ़ करायूं बिलाल बुकियो तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक बिल्कुलु ठीकु आहे पर ॿुधो सियारे जी जेकी आहे सुबुह उहा कीअं थी कीअं उथियो सुबुह सां दिलि चए पियो उथण जो न पियो थिए न बिल्कुलु दिलि चाहे पियो उहो जॾहिं तव्हांजे मथां ज़िमेदारियूं के हूंदियूं आहिनि त तव्हांखे कंहिं जॻह ते वञिणो आहे कुझु करिणो आहे त हींअर त यूनिवर्सिटी बि बंदि आहे ऐं राति जो हिते पंहिंजो असांजी उताक ते यको गॾु हुयासीं उस्ताद सां सो बिल्कुलु कम खां पोइ थकावट बि थींदी आहे ऐं घणियूं शयूं थींदियूं आहिनि पर जॾहिं अॻियां हिकिड़ी शइ मंज़िल हूंदी आहे हिकिड़ी जुस्तजू करण जे लाइ का शइ हूंदी आहे त पोइ उहे सभु शयूं माण्हू हटी करे अॻियां ॾिसंदो आहे त न मूंखे अॻियां वधिणो आहे कमु करिणो आहे निकिरणो आहे त अहिड़े हवाले सां मां सुबुह सां निंड मां जीअं उथियसि सो उस्ताद जी मूंखे फ़ोन आई त बिलाल तव्हांखे अचिणो आहे मां चयो ठीकु आहे उस्ताद अचां थो त सुबुह सां हिकिड़ी सियारे जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे थधि आहे मौसम बि ॾाढो पाणी में सुबुह जो जेको स्टार्ट थी वेंदो आहे पाणी त गरम हुयो पर उथण में बि थींदो आहे न सुबुह जो
उथण ॾाढो सियारे जो ख़ासि करे मौसम में हाणे केरु उथे कमु करे पर जॾहिं थींदो आहे यार मूंखे वञिणो आहे यूनिवर्सिटी जे तरफ़ मूंखे के ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि खे मूंखे निभाइणो आहे त पोइ इन्हनि शयुनि खे कोन ॾिठो वेंदो आहे पोइ कहिड़ी बि मौसम जे माण्हू अच्छा ये यूनिवर्सिटी जेके सुबुह हूंदी आहे इहो स्टूडेंट्स खे ख़बर हूंदी आहे सियारे जी सुबुह जेके आहे उहो कढी सघंदा बिल्कुलु ऐं ख़ासि करे उहे जेके बैचलर रहनि पिया बैचलर ज़िंदगी गुज़ारनि पिया त उन्हनि जे लाइ वॾी हिकिड़ो मतिलबु अहिड़ी हूंदी आहे त माना उन्हनि खे हर शइ पाण करणी पवंदी आहे ॾिसो हिकिड़ो घर जो माहौल हूंदो आहे उते त तव्हांजा वालिदीन तव्हांजूं सिस्टर्स तव्हांजा ब्रदर एटलीस्ट तव्हां उन्हनि खे राति जो चई बि सुम्हंदा आहियो त मूंखे सुबुह सां यूनिवर्सिटी वञिणो आहे तव्हां मूंखे उथारे वठिजो त हू कोशिशि करे तव्हांखे नाश्तो बि पेश कंदा आहिनि पर जॾहिं माण्हू बैचलर लाइफ गुज़ारे थो त हर शइ असांखे पाण खे करणी थी पए ख़ासि करे टाइम जो जेको आहे ॾाढो ख़्यालु रखणो थो पए त इन हवाले सां पोइ अलार्म सेट थियल हूंदो आहे कॾहिं कॾहिं अलार्म मिस बि थी वेंदो आहे न उथी सघंदा आहियूं लाइट बि थी वेंदी आहे पर जेकॾहिं मोस्टली ॾिठो वञे त छा करे हिकिड़ी रूटीन जॾहिं ठही थी वञे न त पोइ उन टाइम ते अच्छा जीअं मूं चयो त स्टूडेंट्स खे सियारे जी सुबुह जी ख़बर हूंदी आहे ख़ासि तौर ते जेके पॉइंट्स में चढ़ण वारा स्टूडेंट्स हूंदा आहिनि त उन्हनि खे यकीनन 6 वजे बि ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे 6 वजे बि सुबुह जो अंधेरो ई हूंदो आहे बिल्कुलु ईअं ई खोड़ दफ़ा ईअं मूंसां थियो आहे ऐं खोड़ दफ़ा पॉइंट बि मिस थी आहे उहो कॾहिं कॾहिं छा थींदो हाणे पॉइंट त कंहिंजे इंतज़ार में कोन बीहंदी हिकिड़ो मख़सूस टाइम ॾिनल आहे त सभु स्टूडेंट जेके आहिनि फलाण जेके असांजा वैल्यूज़ आहिनि पॉइंट आहिनि उते तव्हांखे बीहणो आहे ऐं उतां खां पॉइंट खणंदी त पोइ कॾहिं न उथण जे करे या नाश्तो लेट करण जे करे ॾिसो जेका पंहिंजो ब्रेकफास्ट आहे मिसिंग करणु ॾाढो ग़लति हूंदो आहे छाजे करे असां वञूं था ॿियो त सुबुह सां माना हार्डली तव्हां हिकु कप या हिकु बिस्किट या इवन कॾहिं कॾहिं हॉस्टल ते तव्हांखे जेको आहे सो जेका रूटीन में हूंदो आहे त हूंदो आहे त असां उहा मिस कंदासीं त असांखे अॻियां सॼो ॾींहुं माना 2 बजे ताईं 2:30 बजे ताईं इवन कॾहिं कॾहिं 4 बि थी वेंदा आहिनि हींअर यूनिवर्सिटी यको बंदि हुई ऐं बाद में खुली त टीचर छा पिया कनि 8:30 खां क्लास स्टार्ट पई थिए वेंदे 4 बजे ताईं माना कंटिन्यूअसली कया विच में अधु कलाकु मिले पियो ब्रेक कई न कई वरी असांखे क्लास में थियणो आहे वरी असांखे पंहिंजा लेक्चर्स अटेंड करणा आहिनि जेको टीचर पढ़ाए थो हुन ते ध्यानु ॾियणो आहे त बिल्कुलु थिए पियो पॉइंट मिस बि थी वञे पोइ कोशिशि करे सवेर पिया उथूं ऐं कॾहिं कॾहिं जेकॾहिं टाइम मिली पियो वञे त नमाज़ बि पढ़ी पिया वठूं नमाज़ पढ़ी तयारु थी करे पोइ पॉइंट ते पहुचूं बिल्कुलु रोशनी कोन हूंदी आहे अंधेरो हूंदो आहे ॿियो त हींअर सियारे जी मौसम आहे त तव्हां ॾिठो हूंदो ॿाहिरि धुंध हूंदो आहे माण्हू खे नज़र कोन ईंदो आहे त पोइ कोशिशि करे पहुची वेंदा आहियूं टाइम ते जीअं पॉइंट मिली सघे अच्छा इहे बि लाइफ जा इलाही सुठा यूनिवर्सिटी लेवल जा हिकिड़ा ख़ूबसूरत मूवमेंट्स आहिनि जेके सुबुह जो सियारे में पॉइंट में तव्हां वञो था ख़ासि हुते जॾहिं असां पुल क्लास कंदा वेंदा आहियूं त इहे सभु शयूं न थींदियूं आहिनि चाहे उहो अलमंज़र जो नज़ारो हुजे चाहे हुजे त यकीनन उहो लाइफ में हिन महिल ते असां त यकीनन उनखे मिस कंदी आहियां बिल्कुलु अलमंज़र खां कॾहिं कॾहिं गुज़र थींदो आहे उहो इन जे करे उनजी जेका मेन वजह आहे त रूट असांजो हितां खां अली पैलेस खां सिधो ई छाजे करे पॉइंट खे बि सभिनी खे ॾाढो ईज़ी थो पए अलमंज़र ॾांहुं इन केस हाईवे ब्लॉक आहे उन खां पोइ ॾांहुं फिरंदा आहियूं पर जॾहिं बि हूअं बि सुबुह सां या राति जे टाइम में असांजो अलमंज़र तां गुज़र थींदो आहे त माना हिकिड़ी दिलि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत तारी थींदी आहे त यार ऐं हिकु अहिड़ी जॻह तां लंघा थो ज़हन में खोड़ सारा ख़्याल खोड़ सारियूं सोचूं जनम वठंदियूं आहिनि ऐं आइडिया बि ईंदा आहिनि त यार हिन वक़्तु मूंखे हिकु अहिड़ो ख़्यालु आयो आहे जंहिं ते लिखिजी बि सघिजे थो पोइ उहा कहिड़ी टैग लाइन छो कोन हुजे उहो हिकिड़ो लफ़्ज़ छो कोन हुजे उहो हिकिड़ी जॻह छो कोन हुजे उहो हिकिड़ो माण्हू छो कोन हुजे उहा का बि शइ थी सघे थी अलमंज़र हिकिड़ो आइडियल आहे सोचण जो हर माण्हू उनजी वजह इहा त उते पीस आहे उते कुदरत आहे फितरत आहे कुदरत जेके नेचुरल शयूं आहिनि सभु उते तव्हां ऐं वरी ख़ासि करे जेकॾहिं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन फितरत मां लुत्फ़ अंदाज़ थियण लाइ सुबुह जे वक़्तु उते निकिरी वेंदा आहिनि ऐं उन मां लुत्फ़ अंदाज़ थींदा आहिनि मज़ो वठंदा आहिनि ॾिसंदा आहिनि त जेका रब जी फितरत आहे ख़ुदा जी फितरत आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची सुबुह जो जेको हिकिड़ो अजीब मंज़र हूंदो आहे पुरौनक मंज़र हूंदो आहे उनखे ॾिसंदा आहिनि उन मां लुत्फ़ अंदाज़ थींदा आहिनि ऐं ईअं ई छा थींदो आहे हिकिड़ो जेको राइटर हूंदो आहे उनखे ईअं ई सोचूं ज़हन में जनम वठंदियूं आहिनि ख़्याल जुड़ंदा आहिनि तसवर जुड़ंदो आहे ऐं उनखे उहे पंहिंजी राइटिंग स्किल्स में ऐं खोड़ सारियुनि शयुनि में हेल्प कंदा आहिनि सही फ़िलहाल ब्रेक वठां ब्रेक खां पोइ असां ॿिया बि गेस्ट असांखे जॉइन कंदा त हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते नाज़रीन हिन वक़्तु ब्रेक जो हिन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है कारे न वञो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन का टपाल मेज़बान जेके उदाई रिश्तन जमान ऐसे जी मेज़बानी जो राज भी टपाल मेज़बान चाहे है तहां जो संजो साथ भी उन्दो फोन कॉल ले जरिए नंबर अनाउंस कदम जेको स्क्रीन ते भी इन्दो 0222102 पर डायल करे से प्रोग्राम में ज़रूर शामिल थियण जीअं त मूं चयो त ब्रेक में असांखे जेके ॿियनि गेस्ट जेको जॉइन कयो त नाज़रीन पाण जेको हिन शोबे सां हू एडवोकेट आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं स्टूडेंट्स लाइफ में हुया त उहे बि जेकी यकीननि यादूं हूंदियूं कुझु न्यूज़ हूंदियूं ऐं यूथ खे कीअं अॻिते वधणु घुरिजे ऐं सोशल वर्क में बि हू इलाही जेको अॻ में आहिनि ख़ासि तौर ते कोरोना जी जेकी सिचुएशन्स रही उन्हनि में उन्हनि काफ़ी सारो कमु कयो हो ऐं इहे सभु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके हर इंसान ख़ासि तौर ते यूथ में त हुजनि ई हुजणु घुरिजनि त अचो नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं अहमद नवाज़ तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु फर्स्ट क्लास कीअं पिया डेज़ गुज़रनि ख़ासि तौर ते सियारो स्टार्ट थियो छा चवणु चाहींदो सियारे जे मौसम चेंज थी पहिरियों त सीज़नल जेके बुखार वग़ैरह उहे हिकिड़ी माना सीज़न शुरू थी वई सही त उन में तमामु घणी जेका डिस्टर्बेंस थी मां पाण बि जेको आहे हींअर रिकवर थियो आहियां कुझु ॾींहं थिया आहिनि इन में मूंखे बि इहो बुखार थी वियो शक हो त किथे कोरोना त कोन्हे सही पोइ वरी टेस्ट वग़ैरह कराई पर उहा नेगेटिव अची वई ऐं इन जे करे डपु रहे थो वरी हींअर जेको आहे कुझु ॾींहंनि खां वरी जेको आहे हिकिड़ी ॿी लहर शुरू थी आहे कोरोना जी उन में बि जेको आहे डेली जेको आहे केसिस वधनि था त इंतिहाई जेको आहे हिकिड़ा ख़तरनाक वरी सूरत हाल पैदा थियण पई वञे त इन ते बि तमामु घणी ॻणती आहे ऐं तव्हां ॻाल्हि कई स्टूडेंट लाइफ जी त स्टूडेंट लाइफ जूं तमामु घणियूं यादूं आहिनि उहे हर माण्हूअ खे हुअण बि खपनि ऐं उहे हिकिड़ो अहिड़ो गोल्डन पीरियड हूंदो आहे जेको गुज़री वञण खां पोइ माण्हू सॼी ज़िंदगी हुनखे सारींदो आहे त हिकिड़ो उहे यादगार लम्हा हूंदा आहिनि हर लम्हो एॾो क़ीमती हूंदो आहे जो वरी हुनखे माना ज़िंदगी में ॿीहर अची कोन सघंदो आहे त तमामु घणियूं यादूं आहिनि यूनिवर्सिटी सां जुड़ियल आहिनि दोस्तनि सां साथियुनि सां ऐं काफ़ी ख़ुशीअ वारा लम्हा बि आहिनि ॾुख वारा लम्हा बि गुज़रिया स्ट्रेस वारा जॾहिं पेपर वेझो ईंदा जॾहिं असाइनमेंट्स मिलंदियूं आहिनि जॾहिं पेपर वेझो ईंदा आहिनि तॾहिं असांखे यूनिवर्सिटी मतिलबु ईअं फील थींदो आहे त माना सभु खां वॾो ॾुखियो कमु इहो ई आहे वरी इहे सभु शइ माना जल्दी सां वक़्तु गुज़री वञे जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे त यकीननि पोइ वरी चवंदा आहियूं त काश उहो वक़्तु वापसि अचे हा उहा यूनिवर्सिटी लाइफ वापसि अचे हा जीअं फ़िलहाल ॻाल्हि कई त सुबुह सुबुह सां जेको कोहीरो हूंदो आहे धुंध हूंदी आहे त धुंध जे हवाले सां तव्हां पंहिंजे जेके ॿाहिरि ड्राइवर आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट बि करणु चाहींदा आहिनि त ख़ुदा जेको आहे इन हवाले सां ड्राइविंग पंहिंजी जेका स्लो रखो ड्राइविंग स्पीड जेकी आहे पंहिंजी तव्हां स्लो रखो वेट कयो या कंटिन्यूसली जॾहिं पूरो सिज उभरी वञे या कंहिं साइड ते या पंहिंजी जेकी लाइट्स वग़ैरह आहिनि उहो जेको आहे हर वक़्तु एक्टिव रखो ॾिसो सुबुह सुबुह जो कोहीरो थींदो आहे त का शइ नज़र न ईंदी आहे त अॻियो गाॾी कहिड़ी आहे या पुठियो गाॾी कहिड़ी आहे उन में असां बिल्कुलु स्पीड्स ते गाॾी हलाईंदा रहूं या उन शइ खे असां बग़ैर इन सोचे त बाबा ही ऐं त परफेक्ट आहियां मुंहिंजी ड्राइविंग त परफेक्ट आहे मूंखे त ख़बर आहे मुंहिंजा रोड रस्ता नापियल आहिनि अक्सर ड्राइवर्स जा इहो जवाबु हूंदा आहिनि त मुंहिंजा रोड रस्ता नापियल आहिनि चलो बाबा तव्हां त एक्सपर्ट आहियो शायदि अॻियो वारो अनाड़ी हुजे शायदि हू तव्हांजे कंहिं बि सिग्नल खे इंडिकेट खे या तव्हांजे रस्तनि खे न सम्झी सघे त तव्हां उन में जेको डिस्टेंस रखो हालांकि गाॾी में बि असांखे डिस्टेंस रखणु घुरिजे हिक ॿिए जी गाॾी में तक़रीबन 5 फुट जो फ़ासिलो हुजे ई हुजे त मूं अक्सर ॾिठो आहे त हिते लापरवाही सां जेके ड्राइविंग्स जेके ड्राइवर हज़रात कंदा आहिनि त इन्हनि खे केयरफुल रहणु घुरिजे ख़ासि तौर जॾहिं सियारो अचे थो त उनमें मज़ीद केयर करणु घुरिजे जीअं धुंध जी ॻाल्हि हले पई त हींअर धुंध जेकी आहे इलाही ख़तरनाक हूंदी आहे जी बिलाल छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते सभ खां पहिरीं त लास्ट 2 डेज़ खां हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे ऐं इन सां ई रिलेट कंदसि उन शइ खे त जेके ड्राइवर लॉन्ग रूट ते हलनि था उन्हनि जो मिसाल ईअं वठूं त लाड़काने खां कराची या इवन लाहौर खां कराची जेके ड्राइवर हलनि था त उन ड्राइवर जी हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे उन में हू छा करे रहियो आहे गाॾी त हलाए थो हुनजा जेके 2 हैंड्स आहिनि उहे स्ट्रिंग ते आहिनि ऐं अॻियां हू मोबाइल कढी एंड्रॉइड हुन में गेम वेठो थो खेॾे कैन यू इमेजिन माना तव्हां 60 खां 70 माण्हू 60 खां 70 ज़िंदगियूं खणी हली रहिया आहियो ऐं तव्हां उनजी तव्हांखे का परवाह ई कोन्हे का तव्हां हुते मज़े सां तव्हां हिकिड़ो घर में वेठा आहियो पुरअमन माहौल में वेठा आहियो तव्हांखे केरु चवण वारो कोन्हे तव्हां गेम वेठा था खेॾो एॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं उन माण्हू खे सलाम आहे जो हुन वीडियो रिकॉर्ड कई आहे हुनजी माना लिकी करे हुनखे वीडियो रिकॉर्ड कई आहे भरे थो ऐं हुन छा कयो वायरल कयो हिकिड़ी पॉज़िटिव साइन आई आहे
अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, इन्हनि माण्हुनि खे भली ख़बर पए त हादसा कीअं था थियनि, इन जे करे ई त थियनि था। जेके पेशेवराना लापरवाहियूं आहिनि ड्राइवरनि जूं, इन जे करे ई खोड़ सारा हादसा पेश अचनि था। त हींअर त डेफिनेटली मौसम ई अहिड़ो आहे त तव्हां इवन तव्हां ॻोठनि जी साइड वेंदा 12 1 इवन 2 बजे ताईं जेको इहो धुंध आहे कोई लहे कोन थो। असांखे ख़बर ई कोन पवंदी रोड ते आहियां, केरु अॻियां आहे केरु न आहे। ॻोठनि में त गॾ गाॾड़ा जेके हूंदा आहिनि ॾाढा तव्हां जाम ॾिठा हूंदा, इवन नंढड़ा ॿार जो निकिरनि था, कंहिंखे कहिड़ी ख़बर छा आहे। त हिकु त तमामु घणो उन्हनि खे इन हवाले सां एहतियात करणु घुरिजे। ऐं जेके वॾे रूट ते ड्राइवर गाॾियूं अहिड़े क़िस्म सां हलाइनि था ऐं जेका ड्राइविंग हू कनि था ग़लति नमूने, हींअर असांखे यूनिवर्सिटी में असाइन मिली आहे ऐं उन में जेको मूं टॉपिक खयो हुयो उहे उन में असांखे जेके इशूज़ हुया असांजे पंहिंजे सिटी जा, बेसिकली मुंहिंजो तालुक बाडर सां आहे, लाड़काणे सां आहे। त मुंहिंजे शहर जा जेके बेसिकली बेसिक इशूज़, बुनियादी जेके इशूज़ हुया, मसइला हुया, उन्हनि ते मूं हिकिड़ी आउटलाइन ठाहे करे सर खे ॾिनी ऐं उन में जेको मुंहिंजो टॉपिक अप्रूव थियो उहो टॉपिक बि इहो ई हो त जेके आम गिरफ़्त जेके ड्राइवरनि जा जेके मसइला आहिनि उहे आवाम सां कहिड़ा आहिनि, शहरनि सां कहिड़ा आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां गाॾियूं हलाइनि था, गाॾियुनि कहिड़े तरीक़े सां यूज़ थियनि थियूं, जेके कैलेंडर आहिनि उन्हनि जा जेके आवाम आहे उन्हनि जा मसइला रवैया कहिड़ा आहिनि, कहिड़े तरीक़े सां हलाइनि। त इहो सॼो टॉपिक आहे मुंहिंजो ऐं हुन में मूं ईच एंड एवरीथिंग डिस्क्राइब कई आहे। त इहा ई गुज़ारिश हूंदी त महिरबानी करे तव्हां जेकॾहिं वॾे रस्तनि ते आहियो त तव्हां हुनखे एहतियातन हलायो। तव्हां सां गॾु खोड़ सारियूं ज़िंदगियूं सलाड़ियल आहिनि, गॾु वेठल रोड ते रस्ते में जेके ॿिया नंढियूं। अच्छा, हिननि खे काफ़ी मतलब फी थींदो, असांजी वॾी गाॾी आहे त तव्हां पाण ई ऑटोमेटिकली असांखे रस्तो ॾेई छॾो, त नंढनि गाॾियुनि खे जेको इख़्तियार कोन्हे रोडनि ते हलण जो। कुझु इहा बि साइकी हूंदी आहे ड्राइवर जी, तव्हां ॻाल्हि खे यकीनन इलाही ख़तरनाक ॻाल्हि आहे। तव्हां छा चवणु चाहींदा आहियो बंदवास? बिल्कुलु जी, अदा ॻाल्हि कई आहे। मूं हींअर कुझु टाइम पहिरियों वीडियो ॾिठी ड्राइवर जी, उहो जेको आहे गेम पियो केॾे, पर मूंखे लॻो त इहा वीडियो हितां जी कोन्हे का, छो जो हिते जेको उहो रोड जेको हिते हुन में वीडियो में शो थियल आहे उहो असां वटि अहिड़ो रोड ई कोन्हे, अहिड़ो सिस्टम ई कोन्हे जंहिं हिसाब सां उहो स्पीड सां वञे। बाक़ी लापरवाही त ओवरऑल आहे हिते पाण वटि पाकिस्तान में। हिकु त जेके असांजा कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी बि जेको आहे घणी लापरवाही आहे, या उन्हनि जूं बि जाम सारियूं ग़लतियूं आहिनि जेके उन्हनि खे सही नमूने सां नोट न पिया कनि। जीअं मोटरवे ते चढ़ण खां पोइ नंढी गाॾी हुजे या वॾी गाॾी हुजे, पर राइट त सभिनि खे आहे हलण जो, पर जेके असांजा वॾी गाॾी वारा हूंदा आहिनि, जेके पब्लिक ट्रांसपोर्ट आहे ख़ासि करे, उहे एतिरा कट हणंदा आहिनि, एतिरी ओवर स्पीड रखंदा आहिनि जेका न हलणु खपे। स्पीड जी हिकिड़ी लिमिट हुअणु खपे, रोड खे ॾिसी करे उन हिसाब सां स्पीड हूंदी आहे, पर हुननि जो हिकिड़ो टाइम फिक्स थियल हूंदो आहे, हिन टाइम ते हुते पहुचणो आहे, उन हिसाब सां उहो एतिरी स्पीड हलंदा आहिनि जो मतिलबु जेके पैसेंजर वेठल हूंदा आहिनि, जेको बीमार माण्हू हूंदो आहे उहो त हुनजो त झाकनि में ई माना अहिड़ी माना हिकिड़ो ख़तरनाक, ईअं न थियणु खपे। उनखे जेके ड्राइवरनि खे प्रॉपर जेका ॿाहिरां मुल्क आहिनि उनखे प्रॉपर ट्रेनिंग हूंदी आहे, हुते ट्रेनिंग वठणु खपे। असां वटि हिते जेको लाइसेंस इशू थींदो आहे ड्राइविंग जो, उहो लाइसेंस ईअं इशू कंदा आहिनि त मतिलबु तव्हां पंहिंजे हिसाब सां गाॾी हलाई, गाॾी हलाइण खां पोइ हाणे उनखे प्रॉपर इहा ख़बर बि कोन्हे त हिन जी इंजन कीअं आहे या हिन जो ई सिस्टम कीअं आहे। हुते ॿाहिरि मुल्क में सॼो अॻ में पहिरीं हुनखे सेखारींदा आहिनि, उनखां पोइ हुनखे स्ट्रिंग ॾींदा आहिनि, स्ट्रिंग खां पोइ माना सॼो हुनखे सेटअप करे। असां वटि हिते न हूंदो आहे, हिते वञी तव्हां हुते फॉर्म भरियो, फॉर्म भरण खां पोइ हिकु दफ़ो तव्हांखे गाॾी ॾींदा, हिते हलाए ॾेखारीं घुमाए, केरु बि हुजे गाॾी केरु बि हलाए सघे थो, उनखे लाइसेंस ॾेई छॾींदा, पोइ गाॾी हलाईंदा। इनजे करे असां वटि तमामु घणा जेका आहिनि उहे हादसा थींदा आहिनि, एतिरा माना हादसा थींदा आहिनि जो केतिरियूं जेके आहिनि उहे ख़ुशियूं जेका आहिनि उहे उन हादसनि उजाड़े छॾियूं आहिनि। ख़ासि करे जेके शादी जूं बारात हूंदियूं आहिनि उहे उन्हनि सां हादसा तमामु घणा इन लेवल ते थींदा आहिनि। त इन एहतियात करणु खपे, छो जो इंसान जी ज़िंदगी एॾी क़ीमती आहे, एतिरी क़ीमती आहे जो हिकिड़े इंसान जो जेको नंढे में नंढो जेको पार्ट आहे उहो बि वञी हले, उहो बि असां ॿीहर हुनखे जोड़े नथा सघूं। हिकिड़ी असांजी आङुर वञी हली, उहा केतिरी क़ीमती आहे। इंसान जो माना मुल्ह ई न आहे, इंसान हिकिड़ो बेमुल्ह आहे, पर असां हुनखे एतिरो माना हल्को वठी छॾियो आहे त हुनजी ज़िंदगीअ सां खेॾूं था। ड्राइवर त हिकिड़ो हूंदो आहे जो अॻियां वेठो हूंदो आहे, पर हुनजे पोयां जेके 70-75 माण्हुनि जूं जेके इंसानी जानियूं हूंदियूं आहिनि, हुन में नंढड़ा गुलाब जा गुलनि जहिड़ा ॿारड़ा हूंदा आहिनि, उन्हनि सभिनि जो अहसासु करणु खपे। पर बदकिस्मती सां असां वटि उन शऊर जी खोट आहे, ऐं असां वटि उहो प्रॉपर जेको ट्रेनिंग वारो सिस्टम आहे कोन, जंहिंजे करे माना इहे सॼा जेके जेके पब्लिक ट्रांसपोर्ट जी इहा सूरत हाल आहे, पब्लिक ड्राइवर्स जेके आहिनि ढील अहिड़ा करंदा बिहेवियर आहे, पर असां पाण सिविल सोसाइटी जा सोशल जेके आहिनि, पंहिंजी प्राइवेट कन्वेंस वारा, पंहिंजी प्राइवेट जेके गाॾियूं आहिनि, उन्हनि जा बि बिहेवियर्स अहिड़ा हूंदा आहिनि।
उहे बि जेके लापरवाही कंदा आहिनि, हालांकि न सोचंदा आहिनि त असां जेको आहे असांजा माउ पीउ जेको आहे केतिरो वेट कंदा हूंदा असांजो, या असां घरो निकिरूं था त असां केतिरी ज़िम्मेदारी सां निकिरूं था, त हू हिकिड़ो ड्राइवर जेको सॼे मुआशरे जी ज़िम्मेदारी खणी हले थो, पंहिंजी बि, पंहिंजे घर वारनि जी, पंहिंजे ॿाहिरि वारनि जी, त इहा सॼी हुनजे मथां डिपेंडेंट हूंदी आहे त तव्हां केतिरो सेफ्टी ऐं केतिरो केयरफुल ड्राइव था कयो। असल में असांजे माण्हुनि जी न हिकिड़ी साइकी थी वई आहे, तव्हां वटि वॾी गाॾी आहे, तव्हां गाॾी खणी था हलो, त तव्हां माना आम जेको माण्हू आहे जेको रोड ते हले थो, साइकिल वारो आहे, बाइक वारो आहे, तव्हां उनखे इंसान ई न पिया सम्झो। माना तव्हां वटि गाॾी आहे, तव्हां सभु कुझु पाण आहियो, तव्हां ई मुआशरे जा जेके बाशऊर फ़र्द आहियो, तव्हां सभु कुझु आहियो पाण। इहे जेका साइकी आहे न, इहे असां वटि ग़लतफ़हमियूं एतिरियूं पैदा करे छॾियूं आहिनि असां वटि, जो उनखे ख़तमु करण जे लाइ असांखे हिकिड़ो पूरो टाइम लॻंदो, हिकिड़ो पीरियड लॻंदो ऐं तमामु घणो वक़्तु हुन जे लाइ खपे। साइकोलॉजिकल बिहेवियर साइकिल, हा बिल्कुलु। असल में असां हिकिड़े जंहिं समाज में रहूं था उहो जागीरदारी समाज आहे। जागीरदारी समाज जे अंदरि इहे सभु ख़राबियूं हूंदियूं आहिनि, ऐं जेसि ताईं इन सिस्टम खे चेंज करण जे लाइ जेसि ताईं असां वटि जागीरदारी निज़ाम रहंदो, उन में इहे सभु शयूं हूंदियूं, ऐं उनखे चेंज करण जे लाइ हिकिड़ो वॾो वक़्तु। अच्छा, केॾो सुठो लॻंदो त अगरि कोई सपोज अगरि असांखे कंहिंखे रस्तो ॾियणो हुजे, को जॻह ॾियणी हुजे, त पहिरियों माण्हू पहल करे। मूं अक्सर ॾिठो आहे हिकु ॿिए गाॾियूं साम्हूं बीठियूं आहिनि, हीअं करे वेठा हूंदा आहिनि, या त तूं निकिर त मां निकिरां, त माना ईअं न थींदो आहे, फर्स्ट स्टेप खण, माना अञा जो मसइलो अची वेंदो आहे। ॿ गाॾियूं बीठियूं आहिनि, उनजे पुठियां केतिरा ई माण्हू सीरियल बीठा हूंदा आहिनि, केतिरा ई माण्हू परेशान हूंदा आहिनि, न ॾिसंदा आहिनि त बाबा हाणे इन अञा जेके केरु ख़तमु थो करे, इन ते छा चवणु चाहींदो इन अञा ते? बिलाल, तव्हां ईअं कयो हूंदो, सही ॿुधायो ऑनेस्टली। त मूं वटि बाइक हलाईंदो आहियां, त बाइक ते बि ईअं ई सही। बिलाल हिकिड़ी कॉल, मां कॉल रिसीव करे वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? मुस्कान कराची खां। दादी कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक मुस्कान, मूंखे इलाही ख़ुशी थिए थी तव्हां सां प्रोग्राम में शामिल थियो। कराची जे कहिड़े इलाइक़े खां? कराची मां। हेलो जी, कीअं पे गुज़रे तव्हांजी सुबुह, ऐं प्रोग्राम छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? ॾाढो सुठो आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदा? नाश्तो वग़ैरह कयो? हेलो, वरी वरी महिरबानी, थैंक यू सो मच। नाज़रीन, हीअ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां तामुन कयो टपाल मेज़बान, जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के टपाल मेज़बान, जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, मुंहिंजी प्यारी भेण जेके हाला को शाज़िया, उन शाज़िया खे वेलकम कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम शाज़िया। वालेकुम सलाम तरीम, कीअं आहियो? महिरबानी तव्हांजे वेलकम करण जे लाइ। थैंक यू शाज़िया, मूंखे इलाही ख़ुशी थी थी काफ़ी टाइम खां पोइ असां प्रोग्राम में था शामिल। अच्छा, थधि में जेको कॉल कंदी आहे त उनखे असां उहो ई वेलकम कंदाऊं। थधि में जेको सियारे जो मौसम थींदो आहे त उहो ई काफ़ी कुझु कमु करण लाइ दिलि कोन कंदी आहे। तव्हांजी छा सूरत हाल आहे थधि में? न, मुंहिंजी त बिल्कुलु दिलि चवंदी आहे, तव्हांखे कॉल बि कयमि न थधि में। चवंदी आहे जी। कीअं गुज़रे पई सुबुह? हा, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी, माशाल्लाह। थधी सुबुह ॻोल्हण जी कोशिशि करियूं पिया, किथे उस मिली वञे। यकीनन त पोइ नेरनि जी जेकी रूटीन बि चेंज थी हूंदी, टाइमिंग्स बि चेंज थी हूंदी, खाधा बि चेंज थी हूंदा? हा, बिल्कुलु खाधा चेंज थिया आहिनि, टाइमिंग साॻी आहे, ज़ाहिरी आहे, मतिलबु टाइमिंग त उहो ई आहे। ऑफिस वञण जी या मतिलबु स्कूल वञण जी ॿारनि जी टाइमिंग त उहो ई आहे, त उन ते ई नाश्तो तयारु कयो वेंदो आहे। बाक़ी थोरो मतिलबु नाश्ते में थोरी चेंजिंग आई आहे। छा चेंजिंग आई आहे थोरो ॿुधायो त सही, ख़बर त पए। साग आयो हूंदो, को मखण आयो हूंदो, को बुसरी थी हूंदी? बाजरे जी मानी, मखण, माखी, अंडा बॉइल, पहिरीं त फ्राई थींदा, हाणे वरी बॉइल थियनि था। वाह वाह, ज़बरदस्त इलाही ॾिसो, एॾो जल्दी चेंज लॻे थो घणी थधि अची वई आहे हाल में। हा, न बसि नॉर्मल आहे, ज्यादा बि कोन्हे, बाक़ी मतिलबु आहे सही थधि। अच्छा चङो, हाणे इहो त ॿुधायो महिरान टीवी हले थी तव्हां वटि? मिड़ई झटकनि सां हले थी, क्लियर अञा बि नथी हले। मूं तव्हांखे छा चयो? पहिरीं खां काफ़ी मतिलबु बहितर आहे, पर अञा बि मतिलबु आवाज़ जीअं घुटिजंदो आहे, नो सिंगल बार बार लिखजी अचे थो, अञा बि अचे थो, पर मतिलबु पहिरीं खां काफ़ी हले थो, पहिरीं त बिल्कुलु बि न पियो हलियो। अच्छा, मूं जेको लास्ट टाइम तव्हांखे चयो केबल वारे खे चयो त जेको आहे पेमेंट कोन कजो, भला इहो कयो? ऐं असां ईअं कयो त मूंखे केबल ई बंदि थी वई हुई। ओहो, अच्छा
मूंखे वाकई इलाही तव्हांखे कंडोलेंस करणु घुर्जे लेकिन ईअं त थियणु न घुर्जे हा शाज़िया त सुबुह बि बंदि थी वई केबल मूं चढ़े मॉर्निंग शोज़ हली विया पर मतिलबु वरी अची वई मां दादा केबल वारे खे चवां थी दादा केबल वारा ईअं न कयो शाज़िया खे जेको आहे केबल प्रोवाइड कयो इन जे टेलीविजन असांखे ख़ासि तौर ते मिरान टेलीविजन हू आराम सां इंजॉय करे ॾिसी सघे बसि शाज़िया मूं बि चई छॾियो हा त केबल वारा मतिलबु केबल त हूंदी आहे पर चैनल गुम हूंदो आहे चैनल वारनि खे चओ चैनल गुम हूंदो आहे त इहो हुननि जे हथ में हूंदो आहे न उहो जेसिताईं उनखे प्रोवाइड फ्रीक्वेंसी सेट कंदा उहो सभु कोई लॻाईंदा हालांकि मथे जेके सैटेलाइट सेटअप आहे ऑल चैनल जेके आहिनि उहे सैटेलाइट में प्रेज़ेंट हूंदा आहिनि सिर्फ़ु केबल ऑपरेटर उनजी फ्रीक्वेंसी सेंड करे उहो जेको आहे इनपुट आउटपुट ॾियणु अलाह करे केबल ऑपरेटर ॾिसंदो हुजे प्रोग्राम तव्हांजी ॻाल्हि ॿुधे ॿुधंदा हूंदा की न ॿुधंदा हूंदा ॿियो ॿुधायो कीअं पियो लॻे प्रोग्राम हा तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीन तव्हांजी माशाल्लाह होस्टिंग बि इलाही सुठी हूंदी आहे मूंखे त बसि हूंदो आहे त तरीन सां थोरो ॻाल्हायां थोरो हाल अहिवाल कयूं मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां प्रोग्राम में शामिल थींदा आहियो तव्हां बिलीव कंदा मूंखे त तव्हां खां वधीक ख़ुशी थींदी आहे सची सची मूंखे त ॾाढो हूंदो त मां डेली ॻाल्हायां तव्हां सां पर वरी इहो ई हूंदो आहे त बसि प्रोग्राम अच्छा शाज़िया सियारे में सच ॻाल्हाइबो आहे न त थधि घणी थींदी आहे अच्छा असां त हुई सच ॻाल्हाईंदा आहियूं सियारे हुजे या गर्मी हुजे असां त सच ॻाल्हाईंदा पोइ ठीकु आहे पोइ सही आहे पोइ सही असां त मौसम कुझु घटि असर कंदी आहे मतिलबु इन ॻाल्हि जे करे असां मौसम जे न हूंदा आहियूं मतिलबु बसि सच ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं हा पोइ ठीकु आहे पोइ सही आहे थैंक यू शाज़िया मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जॾहिं बि थींदो मूंखे थैंक यू सो मच थैंक यू जी तव्हां ॻाल्हि पिया करे रहियो बिलाल तव्हांजी जेके ख़ासि तौर ते इन हवाले सां एतिरा वरी असां वरी पंहिंजी कचहरी कचहरी शुरू कई यकीनन तव्हां बि भला पहिरियों ई ॿुधायो तव्हां भई माना जेके यूनिवर्सिटी में कचहरी थींदी आहे बाक़ाइदा थींदी आहे कचहरी खां मूंखे यादि असांखे यादि जेको बॉइज़ जॾहिं पुठियां ॻाल्हाईंदा टीचर जेको बार बार ईअं ॾिसंदो ऐं पुठियां न वेंदो आहे अॻियां वेंदो इन जे करे हुनजी वजह इहा आहे असां उते कुझु पढ़ाइण था वञूं एटलीस्ट कुझु टीचर्स अहिड़ा हूंदा आहिनि हुनजो आवाज़ टीचर जे त असां पुठियां हूंदा आहियूं न ऐं पंहिंजी ॻाल्हि थो कयां टीचर त अॻियां ई हूंदा आहिनि पर हुननि जो जेको आवाज़ हूंदो आहे सफ़ा स्लो हूंदो आहे कोन पहुची सघंदो आहे जेके पुठियां वेठल हूंदा आहिनि तंहिंजे करे मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त एटलीस्ट ऐं फर्स्ट में हुजां व्हाट्सएवर ही इज़ सेइंग और डिलीवरिंग आई कैन गेट इट ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई बाइक जे हवाले सां या गाॾी जे हवाले सां त गाॾी जो त मुंहिंजो एक्सपीरियंस न आहे कार जो पर मोस्टली बाइक ते एतिरा खोड़ सारा सीन थिया आहिनि त उन सां ॾिसो ॿ शयूं हूंदियूं आहिनि हिकिड़ा हूंदा आहिनि लॉज ॿिया हूंदा आहिनि इथिक्स लॉज उहे हूंदा आहिनि दोज़ आर इम्पोज्ड बाय गवर्नमेंट ऐं इथिक्स उहे हूंदा आहिनि जेके असीं पाण पंहिंजो इख़लाक़ियात जेका चइजी वञे पंहिंजो पाण में उहे शुमार हूंदा आहिनि इहो असांजे इख़लाक़ियात में शुमार थिए थो जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे थोरो बेक ते करे पुठिते करे ॿिए कंहिंखे इन में को हार्डली केतिरो टाइम लॻंदो हिकिड़ो मिंट लॻी सघे थो चंद सेकंड अच्छा थोरो ॻाल्हि यकीनन तव्हां पंहिंजी इहा ॻाल्हि ज़रूरु बिल्कुलु सही कई यकीनन लॉज़ ऐं जेके इथिक्स असां जेके आहिनि उनखे फॉलो करे ऐं उन लॉज़ खे बि फॉलो करण लाइ इथिक्स ई खपनि असांखे इहे सभु शइ जेके मेन कंसर्ट आहिनि अच्छा जीअं त आवाज़ जी ॻाल्हि कई त पोइ असांजे जेके डायरेक्टर साहिब आहिनि मुर्तज़ा मजबूर साहिब उन्हनि जी आवाज़ तव्हां ते कनि ताईं पहुचंदी आहे कले जेतिरो बि परे हुजो उस्ताद जी आवाज़ बिल्कुलु पहुचंदी आहे ॾिसो उन उस्ताद जी आवाज़ में हिकिड़े क़िस्म जो प्यार बि आहे पंहिंजाइप बि आहे ऐं हिकिड़े क़िस्म जो धड़को दहमान बि आहे कहिड़ी ॻाल्हि ते जेको आहे तव्हांखे धड़के वारी ॻाल्हि ते कहिड़ी माना कहिड़ी ॻाल्हि ते जेको घणो धड़को मिलंदो आहे माना कॾहिं फॉर एग्जाम्पल का बि शइ ग़लति थी वेंदी आहे त उनजो मिसाल अॼु सुबुह तव्हां ॾिठो हूंदो त हू माना कुझु शयूं माना ख़ासि करे मुंहिंजो थोरो सिंधी जे हवाले सां ऐं पंहिंजो कोशिशि कयां पियो त बहितर खां बहितर थिए पर कॾहिं कॾहिं थोरा लफ़्ज़ मुज़किर मां मोन्स थी वेंदा आहिनि मोन्स मां इहा ॻाल्हि कयो त पोइ बि ॿुधाईंदमि मुंहिंजा बि उस्ताद मूं अस्सलाम वालेकुम चयो उस्ताद चयो तव्हां ग़लति चयो मुंहिंजो चलो ठीकु आहे पर मुंहिंजो जेको अलिफ़ हो उहो थोरो खाइजी वियो हेॾा होॾा थी वियो पर उस्ताद चयो न ईअं न आहे त माना हिकिड़ो धड़को माना धड़के में बि हिकिड़ो माना सम्झ समायल असां भई जेके आहिनि स्टूडेंट्स आहियूं न पंहिंजे डायरेक्टर साहिब जेके आहिनि मूंसां बि इहा साॻी ॻाल्हि मूंखे बि साॻा ई धड़का माना ॾिसो साहिब काफ़ी तलफ़ुज़ ते फोकस कंदा आहिनि इहे सभु शइ इलाही इहा सुठी ॻाल्हि आहे इन में छा थींदो आहे असांजी पंहिंजी जेका ॿोली आहे उहा सुठी थींदी ख़ूबसूरत थींदी ॿोली तव्हां ॾिठा हूंदा खोड़ सारा माण्हू जिन जो जेको तलफ़ुज़ हूंदो आहे उहो अंग्रेज़ी पुठियां भॼंदा आहिनि त उन्हनि खां पंहिंजी सिंधी बि विसरी वेंदी आहे तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां ॿी ॿोली सिखणु चाहियो था फर्स्टली तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ में सुठी महारत उन में जेको आहे सो सुठो मयार हुजणु उनखे सुठो सम्झणु सुठो अचणु लाज़मी आहे
तंहिं खां पोइ तव्हां का बि ॿोली सिखी बिल्कुलु सघो सही। था। तव्हांखे भला पंहिंजे के उस्ताद जा कोई अहिड़ो दड़का वग़ैरह या मोस्टली जेकी आहे तव्हांजे लाइ घणी जेकी आहे स्कूल्स लेवल में घणो थींदो आहे, यूनिवर्सिटी लेवल्स में त असांखे जेको असां छॾे नंदा पंहिंजी मर्ज़ी जा पाण मारेगन नौजवाननि या पंहिंजे सही बुरे जो जेको सम्झनि था, त तॾहिं उते अहिड़ी स्ट्रिक्टली काउंसलिंग कोन थींदी आहे यूनिवर्सिटी में, त स्कूल्स में भला कॾहिं यादि आहे या कॉलेज में तव्हांखे ईअं कुझु तव्हां जहिड़ा न मूवमेंट ॿोली जे हवाले सां ॿोली तक़रीबन जेके आहिनि तलफ़ुज़ मुंहिंजा न clear ओवर आहिनि। ऑल राउंडर ईअं कॾहिं को इंसान को थींदी आहे को स्टूडेंट्स को ईअं त ॿोली जे हवाले सां न थिया आहिनि। ॿोली त माना घर में बि असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, त सही। हुन हिसाब सां ॿोली हूअं बि सिंध जी मिठी ॿोली आहे, लतीफ़ जी ॿोली आहे, त उहा तमामु घणो हिकिड़ो प्यारु ऐं हुन में मोहबत समायल आहे। बाक़ी उस्तादनि जा दड़का, उस्तादनि जा त उहे तमामु घणा जेके आहिनि उहे थींदा रहिया आहिनि, पर उन्हनि दड़कनि में बि हिकिड़ो प्यारु समायल हूंदो आहे। छो जो तव्हांखे जेको को ॿियो माण्हू दड़को ॾिए त उनखे तव्हां दिलि ते बि वठी वेंदा आहियो ऐं उनखे तव्हां सीरियस वठंदा आहियो, पर जेको टीचर जो दड़को हूंदो आहे, उस्ताद जो दड़को हूंदो आहे, उन में तव्हां ॾिसंदा आहियो त हीअ जेको शइ मूंखे सर चयो ऐं हिन ते जेको मूंखे दड़को मिलियो आहे, त इन जो रीज़न छा आहे, तव्हां हुनजो सबबु ॻोल्हींदा आहियो। ऐं जेको ॿियो माण्हू तव्हांखे उनजा सबबु कोन ॻोल्हींदा आहियो, उनजो तव्हां पर्सनल थी वेंदा आहियो, तूं थींदो केरु आहीं। ऐं टीचर जो त माना उनजा सबबु ॻोल्हे उनखे सुधारे जी कोशिशि कई ऐं वेंदी आहे। बेस्ट उस्ताद टीचर उहे हूंदो आहे जेको कंहिं ग़लती ते ई टोके, न त उन्हनि खे ज़रूरत छा आहे, अगरि कोई पला वजा को टोकण दी या कोई ॻाल्हि इंडिकेट करण दी, त उहे यकीन चाहींदा त जो स्टूडेंट आहे त बहितर मां बहितर शइ उस्ताद त चइबो ई उनखे आहे न जेको पंहिंजे शागिर्द में सुधारो करे, ऐं उन में जेकॾहिं का ग़लती ॾिसे त उनखे जेको आहे शयुनि खे सुधारे जे तरफ़ वठी वञे, उनखे पाण टीचर चवंदासीं न। उहो ज़रूरी न आहे त क्लास में बीठल जेको जंहिंखे चाक हुजे, जंहिंखे पेन हुजे, उनखे टीचर चयूं। केतिरा माण्हू अहिड़ा वाट वेंदे वेंदे बि घणियूं शयूं जेके आहिनि सेखारे वेंदा आहिनि। तव्हां रस्ते में आहियो, तव्हां हुन सां कचहरी कई, जाम शयूं तव्हांखे हुन में ॻाल्हाइण में ई सेखारे वेंदा आहिनि। केतिरा असांजा आलिम माण्हू जेके आहिनि उहे ईअं सादा पिया हलंदा आहिनि, तव्हां हुन सां कचहरी कयो, जाम शयूं सिखण लाइ मिलंदियूं। उहे सभु माना मां त पंहिंजा जेको हिकिड़ो लफ़्ज़ बि सेखारे उहो बि उस्ताद आहे। त उहे सभु जेके आहिनि उस्ताद आहिनि, उहे उन्हनि जूं जेके बि शयूं आहिनि। ऐं असां वटि काफ़ी माण्हुनि खे माना सीरियस न वठंदा आहियूं, बुज़ुर्ग आहे हीअ जेको आहे ईअं पियो हले, सादो पियो हले उनखे, पर तव्हां हुन सां कचहरी कयो, एॾियूं त हुन में ख़ूबसूरत ॻाल्हियूं, एतिरा ख़ूबसूरत ख़्याल हूंदा आहिनि। ज़िंदगी जो काफ़ी हिसो जेको आहे पंहिंजो लाइफ जो एक्सपीरियंस खणी हुननि जे अंदरि समायल हूंदो आहे। जेको हू इन शइ खे हालांकि टेक्नोलॉजी जो दौरु आहे, लेकिन असांजा बिहेवियर्स, इथिक्स, असांजा थिंकिंग ऑफ आहिनि उहे ई आहिनि, उहे ई आहिनि जेको उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त हीअ इंसान हिन वक़्तु कीअं थो सोचे, या हिन इंसान जा हाणे बिहेवियर्स कीअं थींदा। असांजी पब्लिक डीलिंग्स जे हवाले सां बि उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त हीअं हाणे हिन सां कहिड़े रवैये सां ॻाल्हाईंदो या कहिड़े रवैये सां हिन खे रिस्पॉन्स मिलंदो। त इहे काफ़ी जेके असांजा माण्हू पंहिंजे तजुर्बनि में माण्हू एतिरो जेको आहिनि, जेके असांजा पुराणा माण्हू आहिनि, जेके पोढ़ा माण्हू आहिनि, उहे पंहिंजनि तजुर्बनि मां एतिरो कुझु सिखी चुका आहिनि जो तव्हां हुन सां वञी करे वेहंदा अञा ॻाल्हाईंदा ई कोन, तव्हांजो चहिरो पढ़ी सम्झी वेंदा त हीअ छा थो चवणु चाहे, हीअ छा करणु पियो चाहे, ऐं तव्हां सां उन मौज़ूअ ते उहे शुरू थी वेंदा आहिनि ॻाल्हाइण। त एतिरो माण्हुनि जो एक्सपीरियंस थी वियो आहे, नौजवान त ख़ासि करे पाण खे इन ॻाल्हि में आउं एडिंग कंदो हलां त इन ॻाल्हि में मूं ख़ासि करे खोड़ माण्हुनि खे ॾिठो आहे, जेकॾहिं असां सिंध जे ॻोठनि जी ॻाल्हि कयूं त, पर असांजा जेके डायरेक्टर आहिनि न, उस्ताद मुस्तदा मजबूर में बि ॾाढी क्वालिटी ॾिठी आहे। माना जॾहिं बि बिल्कुलु जॾहिं बि कचहरी थींदी आहे उस्ताद सां, पोइ वरी जॾहिं अकेला में वेहंदा आहियूं त उस्ताद ॿुधाईंदा आहिनि ऐं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कंदा आहिनि। त वाकई इहा शइ मूं रियलाइज़ कई त वाकई हिकिड़े माण्हू जॾहिं उन फील्ड मां गुज़री अचे थो, उन लम्हनि मां गुज़री अचे जो ज़िंदगीअ जा जेके तलख़ तजुर्बा आहिनि उन मां सिखी करे अॻियां अचे थो, त उनखे उहा शइ थी वञे थी, एक्सपीरियंस थी वञे थो त फलाणो जेको माण्हू अचे थो उनजो कहिड़ी आहे, छा थो सोचे, कहिड़े हवाले सां आयो आहे, उनजी अपीयरेंस मां हर हवाले सां केतिरो जेको आहे ख़ासि करे मूंखे त घणो उस्ताद सम्झी वेंदा आहिनि। मां ॾाढो सवलो आहियां। मुर्तज़ा में मूं हिकिड़ी जेका शइ ॾिठी आहे उहा ॾाढी माना पॉज़िटिव आहे। त असांजूं तक़रीबन जेके बि कचहरियूं थियूं आहिनि, घणियूं कचहरियूं न आहिनि मुंहिंजो मजबूर सां, पर जेतिरियूं बि कचहरियूं थियूं आहिनि, जेका महफ़िल हूंदी आहे जंहिं हिसाब सां उन में बसि एडजस्ट थी वेंदा ऐं रिली मिली वेंदा आहिनि। उन में ईअं कोन महसूसु थींदो आहे त हीउ ओपरो माण्हू आहे, हीउ माना परायो आहे, पर उन जेका महफ़िल हूंदी आहे जंहिं हिसाब सां भले उन फील्ड जो बि न हुजे, पर उन सां अहिड़ो जुड़ी वेंदो आहे माना घटि माण्हुनि में क्वालिटी हूंदी आहे। माना माण्हू न त ओपराइप जो शिकार थी वेंदा आहिनि, साइड थी वेंदा आहिनि,
ऐं मज़ो न ईंदो आहे, पर ही माना महफ़िल खे पूरो एंजॉय कंदो आहे। सही ईअं ई हुजणु घुरिजे इंसान हुजणु खे, बि ना ई घुरिजे। पंहिंजी जेको आहे पोस्ट खे या इन खे चाहे त इंसान जेको आहे शइ जो वॾो बि करे सघे थो, त लेकिन जॉली पर ऐं ख़ासि तौर ते मेंटल लेवल जे एक्टिविटीज़ बराबरि हुजणु घुरिजे, त उन सां जेको कमु करण वारा या ॿिया ॾिसण वारा बि ईज़ी फील कंदा आहिनि। त जीअं बिलाल चयो त मूंखे त पढ़ी ई वेंदा आहिनि त पर बिलाल खे लॻे थो इलाही ॾुखियो थींदो हूंदो पाण खे लुकाइण। केतिरो बि मां सेठ थी अचां सम्झी अचां त बि उस्ताद न बिलाल शहर में घणो वरितल आहे। सही ॻाल्हि आहे। सही सो इन हवाले सां सही इहा ई हुजणु घुरिजे उस्ताद जी जेकी क्वालिटीज़ आहिनि इहे मेन हुजणु घुरिजे, त असांखे कोई ख़बर पइजी वेंदी त हाणे असां लाइ छा सही आहे, असांखे कहिड़ो स्टेप करणु घुरिजे या ही सिचुएशन असां सां थी आहे। धड़को बि ॾींदो आहे न उस्ताद, त उन में बि को सबक़ समायल हूंदो आहे, त असांखे शायदि असां ग़लति ट्रैक ते हुजूं, ग़लति रस्ते ते हुजूं, त असां हुन मां सिखी वञूं। चलो बिलाल काफ़ी सारा धड़का तव्हांखे मिलिया, मिलिया त जेको असां इन को सिखंदा बि पर हाणे जेको वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, हलूं न्यूज़ ब्रेक ते ख़बर ॾिसूं त छा सूरत हाल आहे, छा जेको आहे 10,000 सेकेंड हुन लाइ करे जेको आहे सभु चवंदो हर वक़्तु जेको आहे ख़ैर थिए, असांखे सुठियूं ख़बरूं ॿुधण में मिलनि, त लेकिन ही दुनिया है ज़िंदगी किथे दुख किथे सुख हूंदा आहिनि, त हलूं था हिकिड़े न्यूज़ ब्रेक ते ऐं इन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जमान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर मलिकार असांजे प्रोग्राम सुबुह में में हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जमान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त नाज़रीन काफ़ी सुठी जेके गुफ़्तगू कचहरी हले पई बिलाल सां ऐं अहमद नवाज़ सां, पर जेके हींअर असांखे ब्रेक में हिकिड़े बहितरीन असांजा सिंध जा रागी बि असांखे हुननि जॉइन कयो आहे, छो त नाज़रीन तव्हांजो हुननि सां तारुफ़ करायूं। शहमीर सां तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं ठीकु आहियो? ऐं चाहींदमि त हिकिड़ो जेको आहे ख़ूबसूरत गीत बि थी वञे, मौसीक़ी जेकी आहे रूह जी ग़िज़ा आहे, ख़ासि तौर ते सियारे जो बि काफ़ी सुठियूं कचहरियूं काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं बि थी वियूं, त हलूं था जेको आहे शहमीर को हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम था ॿुधो। जी शहमीर। शल पौंदी बाज करीम जी सदायती सबका पर बुख न बासे का, सदायती सबका पर बुख न बासे का, जेड़ी तेड़ी जी हिते जुम्बश नागे जा ओ मूसा गले सा जेका जी मिठो ई न करे, ओ नया खान खटिया नीगी बोली मुझी, ओ नया खान खटिया नीगी बोली मुझी, ओ बोली मुझी साईं बोली मुझी बबड़िया नीला, ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी, ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी। नंढड़े ला तूं दुख ॾिठो से अलाहू अला ओ शल पौंदी बाज करीम जी, नंढड़े ला तूं दुख ॾिठो से ओ दुकन में जिंद साईं सूरन में जिंद सामानी अला, ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी, ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी।
लुड़ंदी आ यसवो लरन विच में अलगू अला ओशन पौधी बाज करीम जी दुखन सुखन पाण में कयो गुज़ारो गॾु दुखन सुखन पाण में कयो गुज़ारो गॾु न के गिनन हली मत कई न के गिनन वरायम हद जॾहिं सुख न कयुमि सॾ तॾहिं सूर अची सघती थिया मियां लुड़ंदी आ यसवो लरन विच ओ पतोड़ मात साईं पतोड़ मात पाणी अला ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी ओ बोली मुझी साईं बोली मुझी मां भुड़िया नी अला ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी अदियूं शाग लतीफ़ चवे लजादार लतीफ़ चवे अलगू अला ओशन पौधी बाज करीम जी कख सड़न पन सड़न सड़े साओ गाग कख सड़न पन सड़न सड़े साओ गाग जनरी झाओ लाग तो नाचे तन के अदियूं शाग लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ चवे मूंसां सैयद थी गुमा मूंसां मुर्शिद थी गुमा साणी अला ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी ओ बोली मुझी साईं बोली मुझी मां भुड़िया नी अला ओ नया कान खटिया नीगी बोली मुझी ओ नया कान खटिया नीदा बोली मुझी जबरदस्त जबरदस्त इलाही ख़ूबसूरत है यकीनन असांजी ॿोली सिंधी ॿोली इलाही मिठी आहे इलाही ख़ूबसूरत आहे इन सां ॻाल्हाईंदे असांखे इलाही प्राउड महसूसु थिए ऐं इलाही फ़ख़ुर सां जेको आहे असां उन शइ खे ख़ासि तौर ते आऊं त हाणे इंडिकेट कंदी आहियां सभिनि खे जॾहिं असांजी पंहिंजी ॿोली हा ॿियूं ॿोलियूं असांखे सिखणु ज़रूरी आहे चलो ठीकु आहे असांजे जेके आहिनि इंग्लिश जेकी आहे असांजे इकनॉमिकल हवाले सां या जॉब जे हवाले सां थोरी लिखा पढ़ी जे हवाले सां ऑफिशियल थी वई आहे लेकिन जॾहिं असांखे ॻाल्हाइण में त असांखे पहिरियों अॻुभरी करणु घुरिजे ॿुड़ी ते पहिरियों असांखे ॻाल्हाइण ख़ासि तौर ते घर जे माहौल को घर जे इन्वायरमेंट को तव्हां इन ते छा चवणु चाहींदो अहमद असल में सिंधी ॿोली जॾहिं असां ॻाल्हाईंदा एॾी मिठी आहे ॻाल्हाईंदे असांखे माना मुंहं में मिठास थो अचे वञे एतिरी लतीफ़ जी ॿोली असांजी पंहिंजे धरती जी ॿोली जेका आहे उहा एॾी मिठी ॿोली आहे ऐं ख़ासि करे असांजे जेके घरनि में न माना जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदा उहे जेका सिंधी ॿोली ॻाल्हाइनि उहो बहितरु थींदो छो जो असां जॾहिं ॿी ॿोली ॻाल्हायूं था त पोइ असां सिंधी था ॻाल्हायूं त उन में असां ग्रामर में तमामु घणियूं मिस्टेक्स करे वेंदा आहियूं ऐं इहो तमामु घणनि माना वॾनि माण्हुनि सां बि रहियो आहे इशू जेके सियासी असांजा माण्हू रहिया आहिनि हालांकि सॼो ॾींहुं स्टेज ते बि हूंदा आहिनि तॾहिं बि उन्हनि सां इहो हिकिड़ो इशू रहे थो छाजे करे जो उहे घर में सिंधी न पिया ॻाल्हाइनि ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइणु खपनि ऐं उहे जेको कम्युनिकेशन जे लाइ ज़रूरी आहे जीअं इंग्लिश आहे या जाम जेतिरी माण्हू सिखी सघे घणियूं ॿोलियूं अचणु खपनि उहो त इंसान जे स्किल केतिरियूं सिखी सघे थो ऐं ॿाहिरि वञे त कम्युनिकेशन जे लाइ ॿोलियूं अचणु खपनि पर असांजी जेका पंहिंजी ॿोली आहे उनखे जॾहिं असां प्रॉपर नमूने सां प्रॉपर नमूनो इहो कोन्हे त माना ईअं तव्हां वेही करे लतीफ़ जी जेका प्योर ॿोली आहे
लतीफ़ जे बैतनि वारी ॿोली जॾहिं तव्हां उहा सिखंदा उन में हिकिड़ो सिखण में ऐं उन ॿोली ॻाल्हाइण में ऐं उहे उन्हनि खे सम्झण में जेको मिठास आहे उन में जेको मज़ो आहे उहो वरी किथे बि कोन्हे, उहो कंहिं दुनिया जे कंहिं ॿोली में कोन्हे जहिड़ी असांजी सिंधी ॿोली। अच्छा एतिरो सुठो लॻंदो आहे, प्राउड महसूसु थींदो आहे जॾहिं आउं त स्पेशली यकीनन प्राउड फील कंदी आहियां जॾहिं ख़ासि हुते ईअं के वॾे मॉल्स में आऊं वञा या हुते ऐं पंहिंजी सिंधी कल्चर ड्रेस पाए वञा, पंहिंजी अजरक पाए वञा त यकीनन इलाही नाज़ थींदो आहे त यकीनन नाम जेको आहे सिंधी आहियां ऐं आउं मूंसां बि कम्युनिकेट आउं अक्सर जंहिंखे फील करे अच्छा ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ पर्सन जेको आहे सिंधी आहे, असांजो पंहिंजो जेको आहे सिंधी भेण आहे, सिंधी भाइर आहे, त उन सां हिकदमि आउं जॾहिं कम्युनिकेट कंदी आहियां त हिकदमि ॾिसंदा आहिनि त बजाए हू उर्दू ई ॻाल्हाईंदा आहिनि पर मुंहिंजो जवाबु हुननि खे सिंधी में ई हूंदो आहे त पोइ हू कंटिन्यूसली सिंधी ॻाल्हाइणु शुरू थींदा आहिनि। त ईअं असां पहलू कयूं, ईअं असां जेको फस्ट स्टेप कयूं, भले तव्हां कमर्शलाइज़ जेको आहे जॻह ते वेठा आहियो, तव्हां पब्लिक डीलिंग उन हवाले सां कयो पिया, लेकिन पंहिंजा जेके ॿाहिरि ॾिसो भेड़ियूं ॾिसो उन खे ईअं कयो। जी 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 असांजा माण्हू VIP थियण जे चक्कर में ॿियूं ॿोलियूं पोइ ॻाल्हाईंदा आहिनि। न VIP छा असांजी ॿोली घटि आहे, ॿुधायां VIP माना मॉडर्न पाण खे करण जी कोशिशि कंदा आहिनि। इहा ख़बर कोन्हे त दुनिया जी मॉडर्न ॿोली असांजी सिंधी आहे, असांजी जेतिरी मॉडर्न ॿोली आहे एतिरी ॿी का ॿोली अञा मॉडर्न थी कोन्हे, एतिरी हुनजी जेका ॿोली तरक़ी कई कोन्हे जेतिरी असांजी ॿोली पुराणी ॿोली आहे, क़दीम ॿोली आहे। ऐं असांजा माण्हू वरी जेको आहे ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइण में वरी जेको आहे फ़ख़्रु जॾहिं तव्हां पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार करणु शुरू कंदा पोइ सही सही। अच्छा इन नौजवान खे कीअं ॾिठो आहे इन पासे इन ख़ासि हुते इन जे हवाले सां? जेकॾहिं अॼु जे नौजवान जी ॻाल्हि कजे त ख़ासि करे उन्हनि जो जेको लाड़ो आहे उहो अंग्रेज़ी तरफ़ ॾाढो आहे, उहो इन जे करे ॾिसो ऐं हुन सां हुन ते बाद में अचां थो पर थोरो हुनजो हाईलाइट हिकिड़ो प्रिव्यू ॾेई वञा त हू चवनि था असांखे सुठी ईंदी इंग्लिश ईंदी, पीपल विल कंसीडर अस दैट ही हैज़ गॉट सच एंड सच स्किल्स, ऐं असांजी क्लास में उहा करस्पॉन्डिंग परफॉर्मेंस थी वई, क्लास परफॉर्मेंस थी वई या उन सां रिलेटेड ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जॾहिं असां उन पर्टिकुलर लैंग्वेज में कम्युनिकेट कयूं था त माण्हू असांखे सुठो सम्झा। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, माण्हू तव्हांखे सुठो सम्झंदा आहिनि, जॉब जे हवाले सां बि तव्हांखे इलाही हेल्प करे सघे थी, ऐं तव्हां जॾहिं फॉरेन वञो था उते बि तव्हां सां इलाही हेल्प करे सघे थी, तव्हां कम्यूट करे सघो था। पर जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली ते अचूं था, मां पहिरीं बि ॻाल्हि कई त तव्हांखे दुनिया जी का बि ॿोली सिखणी आहे त उन लाइ फस्ट पंहिंजी ॿोली में महारत अचणु लाज़मी आहे, उनजी अल्फाबेट थी वई, उनजा अखर कीअं था जुड़नि, उनजो जेको बि स्ट्रक्चर आहे उनजी ग्रामर छा आहे। ॾिसो हर ॿोलीअ जी पंहिंजी ग्रामर हूंदी आहे, असां का बि ॿोली खणूं दुनिया जी उन में उनजा अखर पंहिंजा आहिनि ऐं अखर मिली करे लफ़्ज़ था ठाहिनि, लफ़्ज़ मिली करे जुमिला था ठाहिनि, ऐं जेको सॼो स्ट्रक्चर आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो ढांचो आहे, उनखे सम्झी करे लिखी पढ़ी तॾहिं ई असां ॻाल्हाए सघूं था। ऐं इन्हनि सभिनी करण जे लाइ असांखे पंहिंजी ॿोली में असां सभिनी जी जेका ॿोली आहे सिंधी आहे, मिठड़ी ॿोली आहे, उहा असांखे उन में महारत हासिल करणु लाज़मी आहे। अच्छा इनमें टीचर्स जो थोरो किरदारु वो ख्याल थींदा आहिनि, यकीनन आउं बि जॾहिं पढ़ंदी हुयमि पंहिंजी यूनिवर्सिटीज़ से बि त प्रेज़ेंटेशन असांखे पंहिंजी उन में ॾियणी घुरिजे। ठीकु आहे, सपोज़ अगरि जीअं हिकिड़ी ॻाल्हि त मूवी बि ठही त हिकिड़ो स्टूडेंट जेको ॿ स्टूडेंट्स जे विच में कॉम्पीट थींदो आहे, हालांकि हू प्रेज़ेंटेशन हिकिड़े ई टॉपिक ते कंदा, हुन हिकिड़े पंहिंजी मदर लैंग्वेज में ॿोली में जेको आहे हू ट्रांसलेट करे ॿुधाईंदा त उनखे टीचर जेको आहे निग्लेक्ट कंदो आहे त हीअ छा तूं सिखी कोन आयो आहे, तूं सम्झी कोन आयो। उते ॿियो जेको स्टूडेंट जेको फर जेको ॻाल्हाईंदो आहे ही वाह ज़बरदस्त केतिरी इहा ई तूं ॻाल्हि कई लेकिन पंहिंजी ॿोली में कई। बिल्कुलु उनजी मिसाल तव्हांखे ॿियो ॾियां, तव्हां दुनिया जा अज़ीम जेके राइटर आहिनि उन्हनि जो मिसाल वठो, सभ खां जेको आहे असां वटि आहे पालो कोलियो जंहिं ॾाढा ज़बरदस्त किताब लिखिया आहिनि, ठीकु आहे, ऐं उहो दुनिया जो बेस्ट सेलर जेको आहे सो हींअर ताईं तव्हां ॾिसो वञी गूगल ते सर्च कंदा या ईअं ई ॾिसंदा, तव्हां हुनजे पेज ते हलिया वञो, माना हुनजी जेका ऑडियंस आहे उहा त रही ॻाल्हि पासे, पर हुनजो जेको मटीरियल लिखियलु आहे कमाल लिखियलु आहे, ऐं तव्हां हुनजी बैक ॾिसंदा, तव्हां हुनजी पंहिंजो विकीपीडिया ते वञी पढ़ंदा त उहा सभु शइ हुन पंहिंजी ॿोली में जेका हुनजी असली मदर टंग आहे उन में लिखी आहे, ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस में उनजो जेको किताब आहे ट्रांसलेट थियो आहे। इन सां छा थींदो, उनजी जेका पंहिंजी ॿोली आहे उहा बि अॻिते आई, माण्हुनि खे ख़बर पई हिन माण्हू जो तालुक हिन जॻह तां हुयो, हिन शइ सां हुयो, उनजी ॿोली बि इम्प्रूव थी। ऐं अॼु ऐं ॿी ॻाल्हि, दुनिया में केतिरियूं ई एतिरियूं ॿोलियूं आहिनि जेके रेगुलर बेसिस ते डेड करार थियूं थियूं वञनि, उहो इन जे करे त उनजा जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि ते जेके कमु करण वारा माण्हू आहिनि उहे ख़तमु थींदा था वञनि, तंहिंजे करे उहे
ॿोलियूं ख़तमु थींदियूं थी वञनि। जेकॾहिं असांखे पंहिंजी ॿोली सिंधीअ खे बहितर करिणो आहे त उहे सिंध जा ॻोठ हुजनि, उहे पाकिस्तान में किथे बि या इवन सिंध में ख़ासि करे प्राइवेट स्कूलनि में सिंधी कोन थी पढ़ाई वञे त उहे प्राइवेट इदारा असांजी जेका सिंधी ॿोली आहे केॾी न अलिफ खां वठी ये ताईं जॾहिं असां ॿुधंदा आहियूं। अच्छा, तव्हांजो कीअं तजुर्बो रहियो? तव्हां बि जेका प्राइवेट स्कूल में टीचिंग कई त उते तव्हां कीअं ॾिठो इन जेके इनिशिएटिव वरितो न वरितो इन स्कूल में? तव्हां छा वठाईंदो, ॿार छा पियो चयो, वालिदेन छा पिया चवनि इन ॻाल्हि ते? उन सां मां बिल्कुलु मुख़्तलिफ़ सां टीचिंग सां बि मां सलाह ॾियल आहियां, मां क्लासिस बि वठंदो आहियां, लैंग्वेज बि पढ़ाईंदो आहियां। ऐं उन में जेका सभ खां अहम शइ न, ॾिसो ॿारु डाइवर्ट थी थो वञे। स्कूल में तव्हां उनखे चओ त तव्हांखे इंग्लिश ॻाल्हाइणी आहे, जेकॾहिं नथी अचे त उर्दू ॻाल्हाइणी आहे। घर में अचूं था त घर में जेकॾहिं हू सिंधी कम्युनिटी सां तालुक़ु रखे थो त सिंधी ॻाल्हाईंदो, पंजाबी सां हूंदो त घर में उहा ॿोली हूंदी, पश्तो हूंदो त घर में बलोची हूंदी। त ॿार जो जेको हिकिड़ो ज़हन आहे उहो डाइवर्ट थी वियो आहे त मूंखे ॿोली ॻाल्हाइणी कहिड़ी आहे। स्कूल में वञा थो त मूंखे टीचर चवे थो अंग्रेज़ी में ॻाल्हाए, अदरवाइज़ ऐं जेको आहे क्लास खां ॿाहिरि कढी छॾींदसि। ॿाहिरि निकिरां थो त प्रिंसिपल जेको आहे उहो चए थो बेटा यू हैव टू स्पीक इन इंग्लिश, अदरवाइज़ यू आर नॉट अलाउड टू सिट इन द क्लास। ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ऐं उन खां पोइ जॾहिं वरी अचूं था, जेका इस्लामिया जी टीचर अचे थी उहा चए थी अरबी सिखो, अरबी में ॻाल्हायो, त ॿार हिकिड़ो डाइवर्ट थो थी वञे। उर्दू जी टीचर अचे थी, बेटा आपको उर्दू में कम्युनिकेट करना है, आपको उर्दू में बोलना है, त हू ॿार डाइवर्ट थो थी वञे। जॾहिं मैथ जो टीचर अचे त 1 + 2 2 + 3 ॿोली ॿी आहे। ऐं हालांकि उहा हिकिड़ी मैथमेटिक्स गेम आहे। जेकॾहिं तव्हां उन में स्किल्स डेवलप करे था वञो न पंहिंजा, त तव्हां जॾहिं बि मैथ जा सम्स कंदा, इट विल हेल्प यू टू अचीव योर गोल्स। ऐं एतिरो त आसान लॻंदी आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां इहो ॾाढी शइ आहे। इहो ख़ासि करे उतां जा जेके मैनेजमेंट आहे उन्हनि खे इहो इनिशिएटिव वठणु घुरिजे ऐं इहो सोचणु घुरिजे त असांखे सिंधी जेका आहे पढ़ाई वञे, सही तरीक़े सां पढ़ाई, उन्हनि ते ॿारनि खे कमु कराए वञे, जान न छॾाई वञे। पर माना हिकिड़ी जान छॾाइणी आहे। हिकिड़ो टीचर आहे उहो ब्रेक वठां पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कयो था। नाज़रीन, वक़्तु शॉर्ट कुछ ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताबुन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे जी। असां सां गॾु शहमीर मौजूदु आहिनि, हलूं था उन्हनि ते हींअर असांखे कहिड़ो कलाम था ॿुधाइनि। जी शहमीर। मुंहिंजो उस्ताद जो बोल ॻायल आहे, तमामु रेडियो ते मशहूरु कलाम आहे। जी जी बिस्मिल्लाह। यार होवे लजपाल होवे, यार होवे लजपाल होवे, पिछे यारी लावा चस है, दिल दे बदले दिल मगे उथे सर दे बण केड़ी कस है। ओ काफर है जरला के यारी, पिछे आखिन सादड़ी बस है। यारी लावण ओ तोड़ निभावण, साकू पीर फरी दीदी दस गे दस गे। हो मिठा में वैदा वलिया, मैं को मिलन भी नहीं दे दे। ओ के रग किथों आए, मैं को बहन भी नहीं दे दे। ओ के रग किथों आए, मैं को बहन भी नहीं दे दे। है गए मिठा मैं वैदा वलिया, मैं को मिलन भी नहीं दे दे। ओ के रग किथों आए, मैं को बहन भी नहीं दे दे। ओ के रग किथों आए, मैं को बहन भी नहीं दे दे। सोना तेरा दर झलियम, मन विछड़े मिल पाऊं। जानी तेरा दर झलियम, मन विछड़े मिल पाऊं। ओ पई कल ज़ालिमा को तेको आवन भी नहीं दे दे।
ओ पई कल साल माकू तेकू आमन भी नगी दे दे हाय गए मिठा मैं वही बावला मैं को मिलन भी नगी दे दे ओ के रख किथों आई मैं को बन भी नगी दे दे ओ के रख किथों आई मैं को बन भी नगी दे दे को आखे खुशवत दा को आखे बीमार को आखे खुशवत दा चिड़ न करी ही ला 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 चिड़ न करे त चई दिया कुछ माफ़ कज मन छार दिल भर ऐं दरिया जा अजीब आहिनि आर पूर पाइन रात जो वञी वसाइन हू पार पुठ वराए जे वया त वरी न क्यों हार तरस पाइन तिल जो न वठ ख़बर चार जे धिके धार पो तालिब मौला की कंदो को आखे खुशवत दा को आखे बीमार ओ मैं के दिगाल मना में को पुछण भी नगी दे दे ओ मैं के दिगाल मना में को पुछण भी नगी दे दे है गए मिठा मैं वही बावला मैं को मिलन भी नगी दे दे ओ रख किथों आई मैं को बहन भी नगी दे दे ओ रख किथों आई मैं को बहन भी नगी दे दे हकीर आंखें दर कदा खिल भी गुजारो से हकीर आंखें दर कदा खिल भी गुजारो से ओ दर तेने रिंद को अज रोन भी नगी दे दे ओ दर तेने रिंद को अज रोन भी नगी दे दे है गए मिठा मैं वही बावला मैं को मिलन भी नगी दे दे ओ के रख किथों आई मैं को बहन भी नगी दे दे ओ के रख किथों आई मैं को बहन भी नगी दे दे जबरदस्त जबरदस्त रिक्शा हिकिड़ी कॉल मौजूद आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो बिल्कुलु माइका थी ॻाल्हायां सीमा कीअं आहियो ठीकु आहे कराची जे मौसम कीअं आहे क्लिफ्टन जी बस जबरदस्त लॻी पई आहे ॿ टे ॾींहं त ॾाढी तेज़ हवाऊं हुयूं अॼुकल्ह स्टेबल थी वयूं आहिनि थधि आहे यानी कंपेरेटिवली ॿिनि ॾींहं खां घटि आहे पर आहे थधि थधि आहे चलो शुक्र थधि त स्टार्ट थिए न त कराची में जेको आहे लेट ई थधि स्टार्ट थींदी आहे सॼे सिंध शहर ॿ टे साल थिया आहिनि असां वटां जल्दी ईंदी न पोइ साल बि नवंबर में स्टार्ट थी वई हुई त हिन दफ़े बि नवंबर जी मिड खां स्टार्ट थी वई आहे मिड खां छा बल्कि स्टार्ट थी वई आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह त पोइ हाणे सियारे जी थधि कीअं पई गुज़रे तव्हांजी जाम सुठी पई गुज़रे बसि हाणे उथी सां तव्हां प्रोग्राम ठाहियो चांहि जो कप ठाहियो मूंखे हाणे तव्हां सां कचहरी बि थिए प्रोग्राम बि हले जबरदस्त प्रोग्राम कंदा आहियो तव्हां
महिरबानी महिरबानी। सुठा लॻो पिया। मुंहिंजो फेवरेट कलर ब्लू पाए वेठा आहियो। हा, मुंहिंजो बि फेवरेट आहे रॉयल ब्लू। यकीनन इहे कलर जेके आहिनि डांस कंदा आहिनि, ख़ासि सियारे जे हवाले सां त काफ़ी अट्रैक्टिव कंदा आहिनि। सियारे में न फास्ट कलर सुठा लॻंदा आहिनि पाइण में। ऐं मज़े जी ॻाल्हि त सर्दी जो मौसम जेको हूंदो आहे, सियारे जे मौसम में तव्हां ड्रेसिंग सुठी कयो ऐं तव्हां सुठा लॻंदा आहियो। डार्क कलर, डार्क लिपस्टिक ऐं ब्राइट कलर जा पायो कपिड़ा ऐं ड्रेस थियो, स्वेटर पायो। मर्दनि खे बि बिल्कुलु हा, गर्मी में त मौसम न ई कंदो। सही, यकीनन इहे शयूं आहिनि कलर जे हवाले सां त सभु कोई जेको आहे पंहिंजे। अच्छा, भला नेरनि तव्हां वटि चेंज थी को नेरनि जेको आइटम्स चेंज थिया? हिकिड़ी अधी मुंहिंजी भेण शाज़िया जेको आहे उन चयो त असां जेके नेरनि चेंज थी वई आहे, त तव्हांजी भला नेरनि चेंज थी, आइटम्स चेंज थिया नेरनि जा? एक्चुअली आउं सुबुह जो न नाश्तो बि चुका न नेरनि जो। जी जी जी। हा, त नाश्ते में मां एतमाम कोन थींदी। मुंहिंजो बसि हिकिड़ो कप चांहि हूंदो आहे ऐं हिकिड़ो कप खीर हूंदो आहे ऐं हिकिड़ो स्लाइस हूंदो आहे, इहो खाईंदी आहियां। मूंखे माना एॾो वणंदो ई न सुबुह। अच्छा, मूंखे वधीक नंढे हूंदे नाश्तो सभु वणंदो ई न आहे। ऐं यकीन कंदा स्कूल कॉलेज वेंदी सां मुंहिंजी माउ मुंहिंजे पाण चइजी पवंदी खाई वञे, न खाई वेंदासीं बसि। तो आदत पियल आहे न। हालांकि नाश्तो असांखे सुठो करणु घुरिजे। हा, ऐं मुंहिंजो हस्बैंड जेको उहो शौक़ीन आहे, मुंहिंजे ॿारनि खे बि शुक्र अलहमदुलिल्लाह पंहिंजे पीउ जी आदत पियल आहे। हू नाश्तो घुरंदा आहिनि, खाईंदा आहिनि, माशाल्लाह उन्हनि खे ठाहे ॾींदी आहियां। त भला उन्हनि खे ठाहे ॾींदव त भला उन्हनि जी आइटम में को चेंजिंग आई हूंदी या उहो ई साॻियो जेको आहे? ईअं जो हाणे ऑमलेट बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं अंडे जो, ऐं पैनकेक्स कॾहिं ठाहे छॾींदा आहियूं। कॾहिं कॾहिं इहे न हूंदा आहिनि जेके स्लाइस, जेके फ्रेंच टोस्ट जेके चइबो आहे, सिंधी में जिनखे चइबो आहे शाही टुकड़ा पाण जेके ठाहींदा आहियूं, उहे ठाहींदा आहियूं। ऐं ख़ासि आचर ते ख़ासि एतमाम थींदो आहे सैटरडे ते थींदो आहे। हा, ऐं बाक़ी त एॾी वध पकड़ में हूंदा आहिनि जो अंडो बॉइल हूंदो आहे, उहो बि खणी अचंदा पर उहो खाई था वञो प्याली में विझी, ईअं भॼंदा आहिनि वॾी सभु ऑफिस या कॉलेज यूनिवर्सिटी जे लाइ। सही सही। यकीनन वीकेंड में इहे ई जेके सभु गॾिजी जेके फैमिली मेंबर्स वेठा हूंदा आहिनि त पोइ उन में ई रौनक हूंदी आहे। बाक़ी थोरो लंच में चेंज थी वेंदो आहे। राति जी मानी हा, जीअं ॾींहं जो माण्हू शाम जो चिला ठाहे पियो या पालक ठाहे पियो, साग बची वेंदो हाणे, ऐं पंहिंजो सब्जियूं केॾियूं भाॼियूं आहिनि, पंहिंजूं मूरियूं गजरूं, इहे सभु मतिलबु सर्दी जो फ्रूट बि सुठा हूंदा आहिनि ऐं भाॼियूं बि सुठियूं हूंदियूं आहिनि। मच्छियूं खाइण, पावा बावा माण्हू खाए, रिच फूड खाई सघे थो। तव्हां कंहिंमें एक्सपर्ट आहियो? कहिड़ी डिश जेकी सुठी पचाईंदा आहियो? मूंखे बेकिंग जो बि ॾाढो हूंदो आहे, त मुंहिंजा ऐं केक सुठा ठाहींदी आहियां ऐं कुकीज़ सुठी ठाहींदी आहियां। इहे जेके शयूं ॿुधायूं जी, ऐं पावा सुठा ठाहींदी आहियां, बिरयानी सुठी ठाहींदी आहियां, मच्छी सुठी ठाही वेंदी आहे। हीअं ऑलराउंडर आहियां, मूंखे अचनि थियूं माशाल्लाह सभु शयूं ठाहिण। बस सुबुह सुबुह सां अहिड़ी ॻाल्हियूं न कयो। नाश्ते जूं बिलाल जेको आहे उहो ई बैचलर रहे थो, उन शइ खे घणी फीलिंग्स थींदियूं। उनजी ॻाल्हियूं ॿुधण मासूम ॻाल्हियूं कई बैचलर जी लाइ, लेकिन बैचलर इंजॉय बि कंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि वीचारो पाण खे पोर्ट्रेट करे त मां बिल्कुलु बैचलर लाइफ ईअं हूंदा, लेकिन इंजॉय बि कंदा सभु स्टूडेंट। बाबा हूंदा आहिनि त उन्हनि जी नज़र में हूंदा आहिनि, जॾहिं अकेला रहंदा आहिनि त काफ़ी शयूं कंदा आहिनि पंहिंजी एक्टिविटीज़। माशाल्लाह हेल्दी एक्टिविटीज़ करणु ज़रूरी आहे, भले पोइ तव्हां बैचलर हुजे या गॾु रहो किथे बि। बिल्कुलु। अच्छा, प्रोग्राम अच्छा सीमा सकाफ़त जी कहिड़ी तयारी कयूं आहिनि तव्हां भला? कल्चर डे जी 6 दिसंबर। माशाल्लाह गज वारी ड्रेस आहे मूं वटि पई न, उहो मां पाए ऐं थोरो असां मुंहिंजे हस्बैंड सां वेंदा आहियूं ॿाहिरि निकिरी न, पोइ हिते घुमंदा बि आहियूं, रस्तनि ते वेंदा आहियूं, काफ़ी माण्हू बीठा हूंदा आहिनि। असां पार्टिसिपेट बि कंदा आहियूं सां गॾु वञी उन्हनि शोज़ में, जिते ख़ासि करे हिते असांजे हिते क्लिफ्टन ते त काफ़ी थींदियूं आहिनि। छा पार्टिसिपेशन थींदी आहे तव्हांजी? असां वेंदा आहियूं उन्हनि सां, हुते मतिलबु को हूंदो आहे प्रोग्राम या कुझु ॻाल्हाइणो हूंदो आहे त ॻाल्हाईंदा बि आहियूं। ऐं हुते जेके सिंधी भाउ पंहिंजा जेके छोकिरियूं पंहिंजूं कल्चर ड्रेस पाए फैमिलीज़ हुजनि पूरियूं, ऐं एॾो सुठो पियो लॻंदो आहे, एॾो पीसफुल पियो लॻंदो आहे। अच्छा, जेको वॾो इवेंट लॻंदो आहे सदर में उते वेंदा आहियो? उते सॉरी उते इन करे कोन वेंदा, मुंहिंजो हस्बैंड थोरो न शयुनि खां अवॉइड कंदो आहे, रश थींदी आहे। त असां पोइ असां पंहिंजे एरियाज़ में हूंदा आहियूं, क्लिफ्टन ते टीवी उते हूंदा आहिनि ऐं काफ़ी फैमिलीज़ हूंदा आहिनि जेके घुमंदी पियूं आहिनि। पोइ मूंखे यादि आहे 32 साल पहिरीं हिते थियो हुयो, ब्लावल हाउस खां बि अॻियां 70 क्लिफ्टन ते, हिते हिननि कयो ॾाढो सुठो मेल ठाहियो हुयो हिननि। उते सभु आया हुआ फैमिलीज़, टीवी वारा बि काफ़ी माण्हू हुआ, त उहो असां अटेंड कयो, उते ॾाढो सुठो लॻो हुयो। पंहिंजे इन डे खे एज़ ए सिंधी जे माना पूरी दुनिया में माण्हू माना इनखे
छा चइबो आहे मल्हाइनि था। मुंहिंजी धीउ रहंदी आहे गोवा में, मुंहिंजी माशाल्लाह शादी थियल आहे, त उन्हनि बि लास्ट ईयर न हितां केटी आहिनि तां काफ़ी विया हुआ आर्टिस्ट, पोइ हुनजो प्रोग्राम अटेंड कयो हुयूं। त उते गोवा में सिंधी कल्चर डे ॾाढो सुठो थींदो आहे। मुंहिंजो भाउ रहंदो आहे ॿाहिरि, त उन्हनि ॿुधाए पियो त कीअं त अमेरिका में बि ॾाढा हर सिटी में हर मुल्क में हाणे ईद करे मल्हायो थो वञे। अच्छा अच्छा सीमा सीमा मूंखे ब्रेक बि वठिणो आहे। महिमान बि वेठा आहिनि, बिलाल अहमद जेको सभु ॾिसनि पिया ई ॿई जेके आहिनि जेके शुरू थी वयूं आहिनि हिक ॿिए सां कचहरी करण में। बिलाल जेको उहे ई यकीन तां एॾा खाधा हुनखे ॿुधाए उहे ई जेको डिम यादि मेमोरीज़ में हले वियो त चलो ठीकु आहे बिलाल यादि रखजो जेका सीमा सां तव्हां करे इहे जेका कयो। वॾी महिरबानी सीमा, थैंक यू सो मच। तव्हांजे ॻाल्हियुनि सां नाश्तो थी वियो, थैंक यू सो मच। मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा ऐं ईअं ई थींदा रहंदा कयो। हींअर नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे कार्यक्रम जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम तावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है। जी अहमद नवाज़ कीअं पियो लॻे कचहरी काफ़ी सारी ॾिसो मौसीक़ी बि गॾु आहे ऐं बाक़ी जेके सिंध जा असांजे सकाफ़त जे जेके डेज़ अचनि था उन जी बि तयारियूं तव्हां ॿुधियूं। तव्हांजी पर्सनल कहिड़ी तयारी आहे सकाफ़त जे हवाले सां? असांजी तयारियूं हलनि पियूं। मां जे तरफ़ां जेको हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियल आहे हुते पनवाकिल में कल्चर डे जे हवाले सां 1 दिसंबर ते उहो थींदो, हुन हवाले सां तयारी आहे। 6 दिसंबर 6 दिसंबर ते हा ही अॻ में अच्छा तव्हांजो अॻ में थींदो प्रोग्राम आहे सही। त इन हवाले सां तयारियूं हलनि पियूं ऐं हर साल हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज उहो असां दुनिया खे ॾींदा आहियूं ऐं पंहिंजी सकाफ़त सां असां केतिरो प्यारु कयूं था दुनिया खे इहो ॿुधाईंदा आहियूं। हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज आहे, तमामु सुठो ऐं बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम उहो हले पियो। ऐं हिते हिकिड़ी ॻाल्हि कंदसि, कल्ह जेके 2 वाक़िया थिया आहिनि उहे सिंध जे लाइ तमामु घणा जंहिं सिचुएशन में असां हुआसीं उहे सिंध खे ॾुखारो करे विया। हिकु त जेको STP जो वाइस चेयरमैन अदा अल्ताफ़ जिसकाणी जी शहादत, उहो बि तमामु घणो जेको आहे हिकिड़ो सोग वारो माहौल करे वियो। ॿियो सिंधारी कमेटी जो सदर अज़हर जितोई उनजी वफ़ात, उहो बि तमामु घणो हिकिड़ो ॾुखारो वाक़ियो आहे। त उन्हनि जे ख़ानदान खे अलाह पाक सब्र ॾे ऐं उन्हनि खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में अलाह पाक जॻह ॾे। असां हिन प्रोग्राम जे हवाले तवसुल सां उन्हनि जे ख़ानदान ऐं समूरी सिंध में जेके रहंदड़ उन्हनि जा चाहींदड़ आहिनि उन्हनि सां जेको आहे हिकिड़ो मोहबत जो इज़हार ऐं ताज़ियत जो इज़हार उहो दुख में शरीक आहियूं उहो करियूं पिया। ऐं माशाल्लाह तमामु सुठो लॻो तव्हांजे प्रोग्राम। हर दफ़े मेरा TV असांखे घुराए करे कल्चर डे जे एॾी जल्दी कोन्हे मैसेज वठूं था तव्हां को जॾहिं कंटिन्यू सां कयूं था पर बिलाल ने त वञा त बिलाल प्राइवेट स्कूल्स खे कीअं था ॾिसो? उन में असांजी ॿोली में जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त तव्हां स्टूडेंट लेवल्स खे ॾिठो, तव्हां टीचर थी करे उन्हनि शइ खे कीअं कयो? ॾिसो प्राइवेट स्कूल हिकु त मतिलबु तालीम ॾियनि था पर उहा मयारी तालीम कोन्हे का, उहा इन सेंस में मयारी तालीम कोन्हे का। ऐं मेरा टेलीविजन ते वेठो आहियां ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदसि, उहा इहा कंदसि त उते टीचर जेके रखिया था वञनि, ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल 20,000 हिकिड़ो सुठो वेल क्वालिफाइड टीचर आहे, उनखे तव्हां 20 खां 25,000 ॾियो था ऐं हू डिग्री कंहिं सुठी यूनिवर्सिटी मां पढ़ी आयो आहे, डिग्री याफ़्ता आहे ऐं हू पढ़ाए थो, उहो ॿारनि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त साबित थी सघे थो एज़ कम्पेयर टू तव्हां 20,000 में 4 टीचर एडजस्ट कयो था 3-3,000 में। हुननि खे पंहिंजी ख़बर कोन्हे त छा करिणो आहे कीअं करिणो आहे। इहो तव्हां उहे टीचर रखाए, ख़ासि करे प्राइवेट स्कूलनि जी ॻाल्हि पियो कयां, त उहे टीचर रखी करे तव्हां ईअं हथरादू ॿारनि जो जेको आहे फ्यूचर तबाह था कयो। हुननि खे पाण खे ख़बर कोन्हे, तव्हां उहो माण्हू खणी अचो। ॾिसो छा थींदो, पैसा ख़र्च थींदा न, ख़र्च थियनि, कुझु वधीक ख़र्च थींदो न भली थियनि, उन जॻह ते तव्हां हिकिड़ो अहिड़ो टीचर खणी अचो वेल ट्रेंड हुजे, वेल क्वालिफाइड हुजे, जंहिंमां ॿार कुझु सिखनि, ॿारनि खे का ख़बर पवे, उन्हनि खे हर लिहाज़ खां हू टीचर गाइड करे। टीचर हिकिड़ो सिर्फ़ु पढ़ाई सां महदूद कोन हूंदो आहे। किथे मूं किताब में पढ़ियो हो त इल्मु फील्ड में आहे, किताबनि में लाइब्रेरियुनि में रुगो किताब हूंदा आहिनि, फील्ड में इल्मु आहे। त
त उन हवाले सां हर हवाले सां टीचर उन्हनि खे ॿुधाए गाइड करे त जीअं हू अॻिते किताब त हर को पढ़े थो, हर शइ सिखे थो। अब आयोसीं असां हिकिड़ो 9th जो लेसन इंग्लिश में पढ़ियोसीं, मोहन जो दड़ो सॼो पढ़ी वियासीं, असांखे ख़बर पइजी, पर मोहन जो दड़ो सां कंसर्न जेके तारीख़ी शयूं आहिनि उहे टीचर उनखे एक्सप्लेन करे, ऐं आउं उनखे टीचर कंसीडर कंदो आहियां जेको पंहिंजूं प्री प्लानिंग शयूं करे अचे, राति जो टाइम कढी करे जेको सुभाणे ॿिए ॾींहं ते उनखे लेक्चर ॾियणो आहे उनखे ॾिसे एटलीस्ट। ऐं कुझु टीचर अहिड़ा हूंदा आहिनि जेके पढ़ाए उन्हनि खे, जीअं फिज़िक्स जो मिसाल वठूं, खोड़ सारा अहिड़ा टीचर मूं ॾिठा आहिनि जेके पढ़ाए उन्हनि खे हिते सेव थी वेंदो आहे। इट मीन्स हुननि जी डेली बेसिस ते प्रैक्टिस आहे उन शइ में, तंहिंजे करे चवंदा आहिनि बाबा फलाणो टीचर फिज़िक्स जो न फलाणे चैप्टर जो फलाणो पेज बि उनखे यादि आहे, फलाणी शइ बि, उहो इन जे करे यादि आहे हुनजी डेली बेसिस ते उनजी प्रैक्टिस आहे, हू ॿारनि खे पढ़ाईंदो रहे थो, उन्हनि खे शयूं सेखारींदो रहे थो। दिस इज़ वाइ हुनखे उहे शयूं सभु शयूं अचनि थियूं। इन में का हैरान थियण जी का ॻाल्हि कोन्हे का, जेकॾहिं असां बि ईअं प्रैक्टिस कंदासीं थी वेंदो। हर शइ में इंट्रस्ट डेवलप करणु लाज़मी आहे। सही। अच्छा ॾिसो, हर स्टूडेंट जेको ग्रेजुएट करे या पंहिंजे कॉलेज जी स्टडी जे लाइ में टीचर ज़रूरु थींदो आहे। तव्हां करे थियो टीचर, पर तव्हांजो एक्सपीरियंस थियो त तव्हांखे शागिर्द खे पढ़ायो हुजे या ईअं को टीचिंग जो एक्सपीरियंस थियो तव्हांखे? ऑफिशियली तौर ते त मूं कंहिं जेको आहे कॉलेज या जेको कंहिं स्कूल में वञी करे कोन पढ़ायो। इहो आहे त सियासी जेके क्लास थींदा आहिनि उन में ॿाहिरि में वञी करे जेको उतां कुन ते वॾो हिकिड़ो सेटअप उन में मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे उते। टीचर माना हमेशह थींदो ई थींदो। हाणे भला मैसेज जो हींअर टाइम थियो असांजे प्रोग्राम जो पुॼाणी जो, जी शॉर्ट में को ॾिजो, शॉर्ट में बिल्कुलु जी। बस मुंहिंजो मैसेज कल्चर डे जे हवाले सां ई आहे, जेको 6 दिसंबर ते हिन दफ़े सिंधी मीडिया मल्हाए पई, त हिन दफ़े जेको बेटनि वारो इशू आहे उहो तमामु घणो जेको हाईलाइट थियो आहे, ऐं हिकिड़ो असांजो राइट बि आहे सिंध जो, हुन ते जेको आहे वफ़ाक़ ज़बरदस्ती कब्ज़ो करे पियो ऐं ऑर्डिनेंस हुननि हिकिड़ो जारी कयो आहे। इन हवाले सां कल्चर डे बि उन सां ई मुंसलिक थींदो आहे। मां सिंध जे माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हीउ जेको कल्चर डे वारो ॾींहुं आहे, तव्हां उन्हनि बेटनि ते वञी करे जेकॾहिं इहो कल्चर डे मल्हायो त इहो असांजो हिकिड़ो बहितरीन जेको हिकिड़ो मैसेज हूंदो त असां पंहिंजी शइ जी कीअं वासी करे सघूं। थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम शब्द बिलाल शॉर्ट में कहिड़ो मैसेज इहो हूंदो सभिनी लाइ, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि लाइ, त तालीम जी तरफ़ अचनि। हिकु त जेके बि नौजवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ फील्ड सां सलाड़ियल आहिनि, पंहिंजे फील्ड में महिनत कनि, अॻियां अचनि, अॻियां निकिरनि, खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ हू गेन करे सघनि था। नंबर 2, असांजो 6 दिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾियारो अचे थो, त उन हवाले सां इहो ई मैसेज हूंदो त सभु हिकु थियो, गॾु थियो, ऐं जेके बि सिंध सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, ॾिसो जॾहिं असां हिकु थी करे मुक़ाबिलो कंदा आहियूं, तालीम हुजे, सभु तालीम पढ़ाईंदासीं, सभु मामला हल थींदा। थैंक यू सो मच। ऐं शमीर तव्हांखे बि थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। लेकिन वेंदे वेंदे तव्हांजो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम थींदो, उनखां अॻु पंहिंजे व्यूवर्स खां नाज़रीन खां मोकिलाणी कंदमि। जिते नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे। हिन प्रोग्राम सां तावन कयो हो तपाल मेज़बान, जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि तपाल मेज़बान चाहे। इंशाल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी मान खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि, अल्लाह हाफ़िज़। लेकिन वेंदे वेंदे शमीर का को ख़ूबसूरत गीत ॿुधूं पिया जी। भोलड़ी तू मता भूल जा, भोलड़ी तू मता भूल जा, जेको सेखारी सजणा, वठो वाट विसाल जी वाका कयो वञजा, नचो उते नच जा, अॻियां अजी बनजे, ओ जीअं नचाई तीअं नचंदी वे म्या, ओ जीअं नचाई ती नचंदी वे म्या, आऊं नचण वारी तुंहिंजी भोलड़ी म्या, आऊं नचण वारी तुंहिंजी भोलड़ी, ओ जीअं नचाई तीअं नचंदी वे म्या, जीअं नचाई तीअं नचंदी वे म्या, आऊं नचण वारी तुंहिंजी भोलड़ी म्या, आऊं नचण वारी तुंहिंजी भोलड़ी। मुझो रसियूं तो थो डोरी, मुझो
रसियूं तो थो डोरी जिए चुरजूं ते तू चोरी घटन घटन में तू तो घोरी घटन घटन में तू तो घोरी अमृत जे में अचती वे अमृत जे में अचती वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी ओ जीअण चाहिए तिया नचती वे जीअण चाहिए तिया नचती वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी बुखी थींदी ॾाढी डुगड़ी दुखी थींदी जे न भाईंदे बुखी थींदी ॾाढी डुगड़ी दुखी थींदी संभाली दे त सुखी थींदी संभाली दे सुखी थींदी मान दे त मचंदी वे मान दे मचंदी वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी ओ जीअण चाहिए तिया नचंदी वे जीअण चाहिए तिया नचंदी वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी अर्ज मन ठार जा सुन तू सारा यार डोरी दड़े डोरी वारा अर्ज मन ठार जा सुन तू सारा यार बोली दड़े बोरी वारा बिच बाजार में कुतियों कारा बिच बाजार में कुतियों कारा तनखा बचाई त बचती वे तनखा बचाई त बचती वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी ओ जीअण चाहिए तिया नचती वे जीअण चाहिए तिया नचती वे आऊं नचण वारी तुझी भोलड़ी में आऊं नचण वारी तुझी भोलड़ी।